अस्सलाम वालेकुम मोज़िज़ ॿ टे ॼणा हाज़रीन वालेकुम सलाम। ऐं असांजा लखे किरोड़े नाज़रीन तव्हांखे सोराब सूमर जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं लाफर हाउस में तव्हांखे भलीकार चऊं था। मूंखे कंहिं ॿुधायो दोस्त मुतहर भुट्टो साहिबु आहे, को असलम भुट्टो जेको असां क़बिले मसीह वारो अदाकार उन्हनि जो भाटियो आहे, उन्हनि चयो आहे त लाफ्टर हाउस जेको तव्हां चओ था इहो न आहे, लाफर हाउस आहे। भाई यार असांखे कहिड़ी ख़बर आहे, असां पहिरियों दफ़ो पेंट हिते पाइणु सिखियाऊं कराची में, सो उन्हनि जी महिरबानी आहे जो असांखे ॿुधाईंदो भई लाफर हाउस आहे। त हाणे आईंदा लाफर हाउस इनखे चवंदासीं असां पंहिंजे शो खे। ऐं सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त असां सां हिन शो जे लाइ ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, चांहि ठाहिण वारनि जंहिंजो नालो ई मेज़बानीअ जो राज़ आहे, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। ऐं असां सां ताउन कयो आहे लू जा जेके बिस्किट आहिनि, नान खताई बिस्किट ठाहींदा आहिनि। लू वारा तमामु बहितरीनु बिस्किट आहिनि ऐं जेका रिवायती जेका लज़त आहे उहा ख़स्ता लज़त उहा तव्हांखे नान खताई में ई मिलंदी। सिर्फ़ु जॾहिं बि खाओ लू जा बिस्किट खाओ, नान खताई। त ताहिर आराई साहिबु माशाल्लाह ईद कीअं गुज़री तव्हांजी? माशाल्लाह ज़बरदस्त, शुक्र अल्लाह। अॼु त कारी ड्रेस पाए आयो, लॻे थो तव्हां अफ़सोस हुयो तव्हांखे ईद ते? न बस ईअं रूटीन में, रूटीन फैशन आहे। फैशन माशाल्लाह गोश्त तव्हां न खाधो हूंदो मुंहिंजे ख्याल में? बिल्कुलु हथ में न लॻायो। विरायो अथव? हा माशाल्लाह। ऐं असां सलाम पेश कंदासीं उन्हनि माण्हुनि खे जिन हिन ईद ते ख़ासि करे अदाकारनि जो ख़्यालु रखियो, फ़नकारनि जो ख़्यालु रखियो, छो जो फ़नकार माशाल्लाह। त ताहिर आराई साहिबु अॼु असांजे शो में माशाल्लाह वॾियूं शख़्सियतूं अचनि थियूं, तमामु वॾियूं जा। वॾी बाक़ाइदे हिकिड़ी शख़्सियत त 15-20 फुट जी आहे, जबल आजा कदावर शख़्सियत, तमामु बहितरीनु असांजो एक्टर बि आहे पुराणो। ऐं हाणे हिन वक़्तु उहे हिकु बिग बैंग प्रोडक्शन आहे जेका उनजा MD बि आहिनि ऐं तमामु सुठा प्रोड्यूसर बि आहिनि, तमामु सुठा इंसान बि आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर बि आहिनि। एॾियूं ख़ूबी हिकिड़े माण्हू में, एॾियूं ख़ूबी हिकु ई माण्हू में, तमामु कदावर शख़्सियत तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में घुरायूं था, डॉक्टर अली काज़मी। भलीकार सर डॉक्टर अली काज़मी असां वटि पहुची चुका आहिनि। त हाणे वरी हीअ त ज़ाहिर आहे प्रोड्यूसर आहिनि, मुख़्तलिफ़ ड्रामा प्रोड्यूस कंदा आहिनि, पर उन ड्रामनि में एक्टर्स खे ऐं एक्ट्रेसिस खे कास्ट बि कंदा आहिनि। त असां हिकु तमामु बहितरीनु एक्ट्रेस बि पंहिंजे शो में घुराई आहे, तमामु बहितरीनु होस्ट बि आहे, तमामु ख़ूबसूरत बि आहे। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे महविश कुरैशी। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। एक्ट्रेस असां वटि अची वई आहे, एक्टर बि आहे, प्रोड्यूसर डायरेक्टर सभु कुझु आहे, डॉक्टर बि आहे। हाणे घटिताई जेका आहे उहा सिर्फ़ु सिंगर जी आहे। त सिंगर बि असांजे शो में आहे, तमामु बहितरीनु सिंगर, जंहिंखे असां चई सघूं था त गुलूकारा बिनते गुलूकारा, पाण बि गुलूकारा आहे, हुनजी वालदा बि गुलूकारा तमामु बहितरीनु रही आहे माज़ी में। ऐं हिन वक़्तु जेको मां ॾिसां थो जेके छोकिरियूं ॻाइनि थियूं ॾाढो सुठो सुरीलियूं, जंहिंखे नॉलेज बि आहे राग जी ऐं ॾाढी सुरीली बि आहे, ॾाढी ख़ूबसूरत बि आहे। ऐं जॾहिं उहा ईंदी आहे कंहिं शो में त उन शो में बहार अची वेंदी आहे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रही आहे फरज़ाना बहार। माशाल्लाह साईं, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? महविश तव्हां ख़ुशि आहियो? माशाल्लाह शुक्र आहे, बिल्कुल ठीक ठाक। तव्हां फरज़ाना तव्हां बिल्कुल ईद जे जोड़े में अञा ताईं घुमंदी थी वतो? बस यो कलर ॾाढो मूंखे फेवरेट आहे मुंहिंजो, इन करे मूं चयो त न बिल्कुलु उहो बि सूफ़ी कलर आयो ऐं तव्हां बि सूफ़ी सिंगर आहियो। हा बिल्कुल माशाल्लाह प्रोग्राम में आयो। ईद कीअं गुज़री तव्हांजी साईं? बस इहा कोरोना जे करे बस थोड़ी घर में ई गुज़री? घर में ई गुज़री माशाल्लाह। मां नमाज़ पढ़ण कोन वियुसि, ॾाढी सुठी घर में ई पढ़ीसीं। अच्छा, तव्हां त वरी डॉक्टर आहियो न, तव्हांखे वधीक कुझु कोशिशि कजे त जेतिरो माण्हू मतिलबु फ़र्ज़ बि माण्हू जेकॾहिं अवॉइड करे सघे तो घर में तो पढ़े त बिल्कुलु। आई डोंट बिलीव के माण्हू थोड़ी केयर कजे त ज़्यादा बहितर आहे। जी बिल्कुलु। ऐं महविश कुरैशी साहिबा, अॼुकल्ह छा मसरूफ़ियातूं आहिनि तव्हांजूं, छा पियो थिए? एज सच कुछ न, थोड़ो घणो एक्टिंग ते कम, थोड़ो घणो होस्टिंग ते कम। होस्टिंग भी कयो पिया? जी।
एक्टिंग बि कयो पिया उर्दू जी। साइड में बि तव्हां माशाल्लाह कमु कयो जी महविश जो सुभाणे खां ड्रामो हिकिड़ो ऑन एयर थियण वारो आहे नंद जे नाले सां नंद AR वाय ते जी जी। ऐं तव्हांजी प्रोडक्शन आहे बिग बैंग माशाल्लाह साईं तॾहिं साईं ख़बर आहे मां हिन खे डेट ते ॿुधायांव सुभाणे खां वठी इंशाल्लाह माना हानेर आहे जी जी वाह वाह ऐं साईं तव्हां बिग बैंग या MD बि आहियो सर इन जे करे असां साम्हूं बिग बैंग विहारे छॾियो असां त साईं जा फैन आहियूं माना शुरू खां वठी साईं जा तव्हां बिग बैंग या MD ऐं हे वरी बिग बॉस लॻो जॾहिं असां सिंधी मीडिया में कमु कयोसीं कॾहिं लिफ्ट न करायूं ॾाढा इलाज कया मां कंहिं गाने में चांस ॾिनो नहीं मां ठीकु आहे हाणे हू तव्हां सोचे मूंखे उर्दू मीडिया न हिन मूंखे कोन इलाज कया मां जो कॾहिं करे त मां पलव वठांसि पर कॾहिं कोन की अच्छा अच्छा माशाल्लाह महविश तव्हां होस्टिंग बि कयो पिया एक्टिंग बि कयो पिया उर्दू मीडिया में बि तव्हां माशाल्लाह ॾाढो बिज़ी आहियो पोइ इहो सिंधी मीडिया लाइ वक़्तु कीअं कढो पियो सराब वक़्तु कढणो पवंदो आहे इंसान होस्टिंग इज़ माई पैशन त मां हुनखे छॾे नथी सघां त किथे न किथे जेॾीमहिल मूंखे लॻो त हा हाणे मां टाइम ॾेई सघां थी त कयां पई अलाह सी जॾहिं जेसि ताईं इजाज़त ॾींदी कंदी रहंदमि त तव्हांजी हिकिड़ी सीरियल साईं तव्हां ई शायदि उहा ठाही हुई जंहिंमें तव्हांजो नुंहं जो कैरेक्टर हुयो जो मुर्जी खाने में बाहि थी ॾेई छॾे हा इहो हाणे ख़तमु थियो आहे उनखे रिप्लेस कयो आहे मन इल्तिजा जे नाले सां हा मने हुयो थोरो पुराणो जी। सीरियल पर ऑन एयर हाणे थियो अच्छा। थोरो हुयो हुनजो हा। ऐं ॾाढी सुठी मेन लीड में इन खां अॻु में हिनजो हिकिड़ो ड्रामो मुबारक को बेटी हुई मुबारक हो बेटी हुई उन में बि हिन लीड कयो उहो ॾाढो जी। सुठो ड्रामो जलन में न हुया जलन में अञा हले थो न आहे न जलन में न आहे जलन त हले माशाल्लाह तक़रीबन तव्हां असांखे ख़ुशी थींदी आहे वॾी जॾहिं असां ॾिसंदा आहियूं उर्दू मीडिया ते पंहिंजा स्टार्स फहद मुस्तफ़ा साहब हुजे या यासिर शोरो महविश हिननि जी सिस्टर उरूसा तमामु ज़बरदस्त ख़ुशी थींदी आहे ॾिसी करे अब असां न पहुची सघियासीं असांजा आर्टिस्ट ॿिया त पहुची विया भला सुठी ॻाल्हि इन ॻाल्हि ते आई फील प्राउड महविश थी या अरूसा थी ऐं सभिनी खे मांदो उर्दू मीडिया ते बिल्कुलु। अरूसा खे बि फर्स्ट टाइम अजनबी शहर के अजनबी रास्ते जो सीरियल मां ॾिनो हा मांसि हा जॾहिं मां उहा पहिरीं सीरियल प्रोड्यूस कई हुयमि बिग बैंग खां पहिरियों उन में अरूसा खे मां शबीर जान जे लीड में कयो शबीर जान वाह वाह ऐं इन खां पोइ वरी महविश जॾहिं मां बिग बैंग आई त मां महविश खे त बिल्कुलु हर ड्रामे में हूंदी किरण ही महविश ही सभिनी कमु इहो भला मोटरसाइकिल तां किरी पिया गोॾा रेड थी विया न मूं बचा त थी वियो न बचा थी बसि थोरो थी बारिशूं बि ताज़ी मां जेको सोचियां पियो त सराबी नज़र छो न पई आहे मुंहिंजी नज़र पए थी साईं बि घड़ी घड़ी गोॾो कढी ॾेखारे मां चयो ॿियो कुझु ॾेखारण लाइ कोन ई ॾेखारियो न न माशाल्लाह इहो फैशन आहे अॼुकल्ह इहो अॼुकल्ह माण्हू खे हेॾा सारा आवता पेंट बि सिधी न आहे ॾिसो नी माशाल्लाह इहो अॼुकल्ह इन आहे फैशन इन आहे। पर हिन फैशन जे चक्कर में घणी शयूं आउट बि थी थियूं रुगो गोॾे ते रखियो आहे वाह हेॾे आवाज़ थो ॿुधाए छा थियो असां मांस मुंहं जो पाईंदा आहियूं हिन गोॾनि ते छो पातो माशाल्लाह साईं वॾा माण्हू आहिनि डॉक्टर आहिनि मर्ज़ी आहे ऐं इहो ई ग़रीब माण्हू असां अलीगुल मला इहा पेंट पाया जा लुंडे मां फाटल पेंट वठी आयो डॉक्टर माण्हू आहे न कुझु पाए न पाए का ॻाल्हि ई न आहे को मसइलो ई न आहे न पाइणु ज़रूरी आहे पाइणु ज़रूरी आहे पाकिस्तान में कहिड़ा तुंहिंजो पुट मूंखे त हेठो पोइ मासी क़ुरान जो नालो त हिन सां पढ़ायो ऐं मुंहिंजे ॾी अखि अथसि कद त ॾिस कद खे छॾ मूंसां पढ़णे जो कपिड़ो रखियल आहे न पोइ हे ई हूंदो जॾहिं हिन में उसना काथे बि न आहे न मूंखे हिन सां मुंहिंजो पुट इहो बाक़ी कहिड़ा अथई तूं बि चरी छी मां त शादी अॼु कंदी मां हिन सां या हिन सां ही केरु आहे मासी चपरा हाणे छा साशे में बि दस्तियाब आहे हेॾे बि त वेठो आहे न हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इन सां शादी कंदे त हिकिड़ी किरेन बि वठणी पवंदी वरी पोइ किरेन जो हंध ते खणण लाइ बि किरेन ते चढ़ंदो जो ॿाहिरि निकिरण लाइ बि किरेन ते चढ़ंदो न बसि मां हिन सां ई कंदमि माल हिन वटि घणो हेॾे लॻे। हेॾे हेॾे माल होॾे नहीं होॾे वो बिग बैंक है सत को वञा हेठि मुंहिंजो पुटु अलाह साईं तोखे कॾहिं धीउ कोन ॾिनी पोइ सेलनि सां गुली छो आंदी अथई ॿुधी न आहे बाक़ी कुंवारिया तोसां शादी कराईंदीमांसि मूंसां हा बाक़ी न त छा हे तुंहिंजो पुटु मुंहिंजो पुटु हेठि शाकुर थी शाहरुख मासी न का बंदूक हाण मार मूंखे हा? हिन सां मुंहिंजी शादी कराईंदी आहे
न तुंहिंजे लाइ फाद मुस्तफ़ा खे वठी अचां हिते। मुंहिंजूं ख़्वाहिशूं के एमपीअ सां शादी करण जूं। शादी करा सतको जा है मुंहिंजे पुट जो वात कंदुसि। हे त इहा बला आहे जेकी मच्छर खाईंदी आहे। ॿियो त मां ॻाल्हायांसि। न मां हिन खजे थोड़ा सां शादी न कंदमि। हा खची जो थोरो आयो हेॾे था हे काॾे फटकी थी वेंदी पई। न मासी चपरा केरु आहे हीअ काॾे आंदी अथई? हे मुंहिंजी भेण जी थी आहे उहा शुदी मरी वई। अबे खे चवां हे बसि न पोइ हिनखे छा कचो ई पटे वरितो या वॾो त थियणु ॾियो आहे हिनखे। बसि आहे भाउ माउ जॾहिं मरी वेंदी आहे त माण्हू ॾिसे त पोइ छा कदू कंदा अबे खे चवां। हाणे पहिरियों नज़र अली काज़मी ते पयसि। और डॉक्टर बि न मुंहिंजो इलाज बि कंदो। छा जो डॉक्टर आहे? बसि कद वधाइण जो। अधी न चइजांइ। डॉक्टर अली आहे ॾिसो वो अगरि उथी बीह रहंदो न तव्हां हुनजे गोॾे ताईं मस ईंदो। हा हेॾे आहे चङी शइ ताड़ी था। हिकु त हिन जे लाइ मसइलो इहो आहे कैमरामैन चए थो मां सुम्ही करे हिनखे रिकॉर्ड कयां छा कयां सोफ़े ते विहारियो अथनि। अब हिते उथी थो मथे न मां हिते न वेहंदमि। न वेहते न हाणे ॿियो तूं मूंखे ख़बर आहे तूं हिते वेहारी ॾे पंहिंजे छोरे सां परणाईंदी आहे। मां जो छोरो कसो आहे ॾिस त सही 5 रिश्ता आया मां मोटाए छॾिया बे। ख़बर ई नथी पए फीफो कहिड़ो आहे न बूथ कहिड़ो आहे। चङो भलो मां पंहिंजे पुट ॾींदी पई छो न मुंहिंजा एॾा रिश्ता आया एॾा रिश्ता मां पाण नथी कयां। महविश कुरैशी करण थी चाहे हुन सां शादी? आओ ॾिस हेॾी सारी कथा वारो हुन सां करे थी शादी। हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजे पुट हेतिरियूं ॿ छोकिरियूं ॾिसी चई त पोइ हिन सां कराए हिन लाइ न चई। अबा हो बि लानत ठहियल आहे। हुनखे ख़बर आहे त अॻिलियूं हा ई न कंदी। बाबा ए हो त नहीं चने का खाई में कोई थी अरे हलो चने का खाई में बोले अरे हे केरा हे केरा हे टपाल मेज़बान चांहि पचाईंदो आहे। चांहि वारो? हा हिन मां कोई फ़ाइदो न आहे। चांहि कराईंदो मां पुॼी वञी न सघंदमि। माई हेॾी न हेॾी अचो अम्मा अब इहो मुंहिंजो पुटु थी तो क़बूल हुजे त मां हाणे निकाह कराया मौलवी खे घुराया पे खे चवां। न मुंहिंजो हाणे ई मां भाउ थी कयांसि इन सां मां कंदीमांइ न। तूं मूंखे रास न ॾियां। हेॾी उमेदूं ख़्वाहिशूं मुंहिंजूं सभु मारे छॾियईं। हे केॾियूं ख़्वाहिशूं वीचारी आहे अदरक जहिड़ा हथ आहिनि ॾिसो। अदरक बि हाणे भलो अथई करोना खां बचावई थो। हे पहिरियों दफ़ो थींदो अदरक जी थूम सां शादी थींदी। उहे मुंहिंजी हिन न्याणी जो नालो भींडी आहे ॿिए खे चवां। भींडी? भींडी नंढे लाइ भींडी नालो। हा पाणी न मिलण जे करे सोकड़ जो शिकार। न पा हे पैदा थी त हाली त ॻोल्हियो महीनो। अच्छा त पैदा छा थियो आहे? न पर हे वॾी त थिए न हाणे शादी हा मां वॾी थी वई बसि मूंखे परणायो। पूरी थी। हा ॾिस त तोखे तारे होॾे वई हली तारे। भला तोखे मां सेट आ। न छो शादी में कमी आहे? कमी त ॿी कुझु न आहे मसइलो आयो जेक घुराइणो पवंदो गाॾीअ मां तोखे मथे करण लाइ। हे त मूंखे पुछड़ो मासी तूं कयो आहे। पागराणी आहे न का भलो। अम्मा हे कदन वारा न ॻोल्ह। हे सुनत जे चक्कर में फर्ज़ निकिरी वेंदा। न मासी न ईअं न करे मूंखे खपे ई कद वारो तो त बटण त केरु खोले ॾे। अच्छा हिनखे इहो जो पखा घर जा साफ़ करा। अच्छा हा कद वारो त पखा साफ़ पोइ के ॿियो मां को ग़रीब ताड़ वाहे दरदा जहिड़ो हे अमीर माण्हू काथो शादियूं कंदा। न वाहे दसा मां कान कंदीमांइ। कुराड़ो आहे। कुराड़ो? हा अम्मा हाणे बाबा बसि मां वञा थो अबा पोइ ॾिसां थो बाल पीड़ी ते आया वञा थी माफ़ कजो। अंदर को मर्द लिखियल वेठो आहे बुरके में को मर्द लिखियल वेठो आहे ॿाहिरि कढोसि हुनखे। अब हाणे दौर मटिजी वियो आहे। अच्छा हा मायूं मर्दनि जहिड़ी थी वञनि मर्द मायुनि जहिड़ा। अबे खे अम्मा जी ये सा शादी कराने बताया ना फाई खाई तो मैं हिन लाइ शादी कराई। तोखे त मां उहो ई फाई ॾींदमि। मुंहिंजे चक्कर में न अचो किथे मारे न छॾे। सतको वॼाए बसि हाणे क़बूल थी होती मुंहिंजो पुटु। मां चवां थी मूंखे इन सां नाहे परणजणो हींअर ई तलाक अथई छोरा। बसि ठीकु आहे बापू मां बद कतारियां थी कयां शादी। ठीकु आहे। फरज़ाना बहार असां सां गॾु आहे। फरज़ाना बहार तव्हांजो नालो कीअं पियो? बहार जी मुंद में पैदा थियूं? न उस्ताद रखियो हो मुंहिंजो नालो। अच्छा उस्ताद चयो त फरज़ाना सां गॾु बहार बि? बाहर अचणु घुरिजे। वाह वाह इहा नई शइ थी हिकिड़ी क़िस्म छो जो पहिरियां फरज़ाना परवीन बि हुई हिकिड़ी सिंगर। हा काफ़ी नाला आहिनि लेकिन बाहर घटि हुयूं इन वजह सां मुंहिंजो नालो फरज़ाना बहार रखियो वियो। बहार ऐं नाले जो वरी असर बि थींदो आहे वॾो। जीअं फरज़ाना बहार आहे त बहार अचे थी जिते अचे थी शो में त बहार अची थी वञे हुते। ऐं राग बि जॾहिं ॻाईंदियूं आहिनि माशाल्लाह ॾाढो ख़ुशि थी करे खिली करे ॻाईंदियूं आहिनि ऐं ॿुधी करे बि मज़ो ईंदो आहे ॾिसी करे बि मज़ो ईंदो आहे। त महिरबानी। असां बि थोरो बहार जे तरफ़ वञूं जो ब्रेक वठंदासीं त बहार ईंदी असां ते न त ईअं ई खिसाई लॻी पई हूंदासीं।
तो नाज़रीन हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो महिमान अञा ताईं मौजूदु आहिनि असां वटि मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक टपाल मेज़बान मेज़बानीअ जो राज़ टपाल मेज़बान प्रीमियर ड्रेस जे ताउन सां हीअ असां शो करे रहिया आहियूं लाफर हाउस ऐं असां सां ताउन कयो आहे लू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई उन्हनि जो असां सां साथ आहे अॼु असां वटि महिमान आहिनि तमामु बहितरीनु एक्ट्रेस आहिनि होस्ट आहिनि महविश कुरैशी डॉक्टर अली काज़मी कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं फरज़ाना बहार साहिबा तमामु बहितरीनु नई टही जी जेके असां सिंगर चई सघूं था तमामु बहितरीनु आवाज़ हिननि जो ब्रेक में वञण खां पहिरियां तव्हां कलाम ॿुधायो इहो मैडम आबदा पौरीन पहिरियां ॻायो आहे जी जी हा साईं बैदल साईं जा बोल हुया वाह वाह ऐं तव्हां तक़रीबन जेका शाइरी ॻायो पिया उहा सूफ़ी सूफ़ी फ़क़ीरनि जी आहे शाइरी ऐं तव्हांजो कलाम बि हिकिड़ो मशहूरु थियो सूफ़ी साईं हा साईं एजाज़ साईं साईं एजाज़ साईं जी जी हा उन जा बोल हुया कलाम तव्हां ॿुधो आहे लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हिन में हिकिड़ो पैगाम बि आहे तव्हांजे लाइ थैंक यू त माना तव्हां लॻो अथां प्यार जे क़ाबिल भली तव्हां माणा कयो आया न लॻा तो आया लॻो था क़ाबिल आहियो बाक़ाइदे महविश तव्हां शोबिज़ में तव्हांखे जीअं इंट्रोड्यूस करायो डॉक्टर अली साहब ॿुधायो त उर्दू मीडिया में इंट्रोड्यूस करायो शोबिज़ में कंहिं इंट्रोड्यूस करायो सिंधी मीडिया खां तव्हां शुरूआत कई शोबिज़ मां सिंधी ऑडिशन ॾिनो होस्टिंग जो अच्छा ऐं उन खां पोइ स्टार्ट होस्टिंग खां कई होस्टिंग खां जी वाह वाह पोइ उन खां पोइ वरी एक्टिंग तरफ़ आयो उन खां पोइ एक्टिंग जी तरफ़ इलाही पोइ आई हुयमि मां अच्छा, ऐं मां प्रॉपरली एक्टिंग कंदी बि कोन हुयमि ऑन एंड ऑफ कंदी हुयमि बट हिननि सां गॾु ऑब्वियसली सिलसिलो स्टार्ट थियो त अञा ताईं आहे पोइ तव्हांखे ॾिसी असां सिंधी मीडिया में घणा ड्रामा गॾु कयासीं मां शुरूआत मां इलाही ऑन एंड ऑफ कंदी हुयमि मां कॾहिं बि रेगुलर न हुयमि ड्रामनि में अच्छा अच्छा मां होस्टिंग में रेगुलर हुयमि पोइ उरूसा तव्हांखे इत्तेफ़ाक़ ॾिसी करे आई सारा कया। एक्टिंग तरफ़ उरूसा तव्हांजी सिस्टर न उरूसा अॻ में आई उरूसा एक्टिंग में अॻु में आई अॻ में आई अच्छा अगरि मूंखे यादि आहे त पहिरियों जेको मां सिंधीअ ते ड्रामो कयो उन में अरूसा मूंसां गॾु हुई। उरूसा आई जी अली साहब अली काज़ी साहब पाण डायरेक्ट उरूसा जो कयो बि फर्स्ट प्ले हो रोमो ते हिकिड़ो शूट थियो मां तॾहिं उर्दू साइड ते ड्रामा कंदो हुउसि त पोइ मूंखे घुरायो वञे चवनि त इहो तव्हांखे हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको हुननि पाण लिखियो बि हुयो ऐं पाण डायरेक्ट बि कयो उन में अरूसा लीड ते अच्छा अच्छा सजा सुहाग बि हुयो मां बि हुयुसि अच्छा तव्हां साईं पहिरियां डॉक्टर थियो या पहिरियां एक्टर थियो साईं पहिरियां हुयासीं त एक्टर मूंखे लॻे अम्मा त ईअं चवंदी आहे पोइ अम्मा जन पढ़ाए करे डॉक्टर कयो हुन चयो त एक्टिंग में सिर्फ़ु कुझु न रखियो कुझु MBBS बि कर कुझु MBBS जी बि तयारी कई वाह वाह ॾाढो सुठो तव्हां बि कैरियर जी शुरूआत सिंधी मीडिया खां ई कई न या पहिरियां उर्दू मां मीडिया उर्दू साइड ते कया उर्दू ते मां चङा ख़ासा एम्बुलेंस मसीहा घणा करे पोइ आयो हुउसि अच्छा। उर्दू तो ई मूंखे ॾिसी ऐं घुरायो आहिनि सिंधी ते पोइ मूंखे एक्चुअली शौक़ु हो मां ताहिर साहब ॾे बि ॾाढी अप्रोच कराई हुयमि अच्छा अच्छा असांजे आर्टिस्ट जी सभा पर पर ताहिर मां साहब- चयो यार मूंखे एक्चुअली सिंधी मीडिया ते शौक़ु हो गाननि जो Modeling करणु। मॉडलिंग जो मां जॾहिं उर्दू साइड ते कमु कंदो हुउसि उन टाइम बि मतिलबु मूंखे चाह हूंदी त मां इहे जेके आहिनि मतिलबु आई रियली मतिलबु जीअं फरहान बलोच जा सॉन्ग्स हूंदा ताहिर साहब जेके डायरेक्ट कंदो मुंहिंजो शौक़ु हूंदो मां सभा खे ॿ टे दफ़ा चयोमांसि त यार चयोसि मूंखे सॉन्ग करिणो आहे आयो मां सॉन्ग लाइ करणो हुयुसि आया बि हुयो हा मां वरी सोचींदो हुउसि त मैं इन्हनि जी अहिड़ी छोकिरी किथां अचे इहो बि मसइलो आहे डॉक्टर साहब सोचींदो हूंदो यार मसरूर गाना मां बि वरी बि सुहिणो आहियां शाइक़ नारे जे गाना वधीक सुहिणो आहे तव्हां मूंखे हिन सां कास्ट कयो इन करे मां पहिरियों जेको कयुमि उहो दोस्त गम ख़ार थिए ज़ामिन जो उनजो मां कई हुयमि एक्टिंग उन खां पोइ उन्हनि चयो त हाणे तूं एक्टिंग बि कर बस मुंहिंजो शौक़ु जेको बेसिकली उहो उन्हनि गाननि जो इन जे करे मां सिंधी मीडिया ते आयुसि पोइ वरी उर्दू मीडिया में जो हलिया वियो त वरी मोटी न आयो सिंधी मीडिया वरी मां कयो आहे हिकिड़ो प्ले कयो मुंहिंजो वाइदो थियलो छुटल चनाज़ा हा एम छुटल कैमरा हा तमामु सीनियर जॾहिं कैमरा मां सिंधी मीडिया ते कंदो हुउसि त उन ज़माने में मां हुनखे चयुमि जॾहिं तूं डायरेक्शन कंदे त मां तुंहिंजो हिकिड़ो प्ले कंदुसि हा त सलाह साहिबु हिकिड़ो प्ले लिखियो त मूं ॾे खणी आयुसि की तोखे करिणो आहे अड़े मां छुटल हाणे मां काॾो आहे। कंदुसि पर ख़ैर हुन मां असां उहो प्रॉमिस वाइदो निभायो तव्हां वाइदो निभायो हिन महिल ताईं केतिरा सीरियल्स तव्हां प्रोड्यूस करे चुका आहियो उर्दू जा या सीरियल 80 खां मथे मां बिग बैंग जे तरफ़ां कया आहिनि ऐं उन खां पोइ मां 4 कया आहिनि प्रोड्यूस ऐं जंहिंमां सोप बि आहिनि तक़रीबन कोई 15-16 सोप आहिनि टेलीफिल्मूं त अलाए फ़र्क़ु कहिड़ो तव्हांखे नज़र आयो सिंधी मीडिया जी प्रोडक्शन में उर्दू मीडिया प्रोडक्शन प्रोफेशनलिज़म उर्दू साइड ते आहे असां सीरियसली नथा वठूं मूंखे मां सच थो ॿुधायां उहा जेका सीरियसनेस आहे न उहा असां वटि कान्हे न आहे। का हर कंहिंखे जल्दी आहे अलाए कहिड़ी जल्दी आहे हर शइ लाइ हिकिड़ी महिनत आहे
जेका असांखे महिनत असां पुॼे कोन थी। असां चवंदा आहियूं न जीअं हलणु पाण खां न पुॼे थुक लाहिण त गोॾनि ते, असां चवंदा आहियूं दोननि खे ॾिसो हीअं आहे अपॉर्चुनिटी आहे। मां सिंधी हुयुसि न, मां फ़ौज मुस्तफ़ा सिंधी आहियां। असांजो हिन महिल माशाल्लाह टॉप 3 जेके प्रोडक्शन हाउस आहिनि हुन में असांजो नालो आहे। इहो काॾों थियो? जेकॾहिं इहे माण्हू असांखे न ॾिना असां कीअं पहुचा? महिनत कईसीं न। जेकॾहिं ज़ात ते हुजे हा त असां हिते किथे हुजूं? न, मतिलबु इहो न आहे। ज़बान जो या कंहिं शइ जो मज़हब जो हिननि जो रियली किथे कुझु न कान्हे। जेकर तव्हां में टैलेंट आहे न तव्हां कोई नथो रोके सघे। बिल्कुलु। बाक़ी तव्हां चओ त पहिरें ॾींहुं तव्हां स्टार थी, इहो न आहे। मूंखे यादि आहे पहिरीं जॾहिं मां सीरियल कई हुयमि त मां ट्राइपोड खणी डायरेक्टर जी शर्ट खणी ऐं बैंकॉक में घुमां पियो ऐं हथ खे सॼी मुंहिंजी इन्वेस्टमेंट ई। मां डॉक्टर बि हुयुसि, मां हुनखे अॻु में अलाए केतिरी एक्टिंग बि करे चुको हुउसि। अच्छा। पर ॾिसो महिनत ई। ऐं मूंखे यादि आहे त मां मानी आर्टिस्टनि जी मानी खणण लाइ मां गाॾी कोन्हे त बाइक खणी वियुसि त ईअं खणी चयो हिन बिरयानी कयासीं सभु शयूं। बिल्कुलु। मुंहिंजी गाॾी कंहिं आर्टिस्ट खे खणण वई। ॾिसो महिनत जेसिताईं न आहे न रब बि तॾहिं थो ॾिए, चोर खे बि ॾींदो आहे। उन जी महिनत सॼी राति वीचारो खाई खणंदो आहे, हुनखे माल ॾींदो आहे। हा सर, महिनत कंदो त रब तव्हांखे ॾींदो। अगरि तव्हां चओ मां घर में वेही त पोइ इहो त कुझु न थींदो। महिनत फरज़ाना ॿार बि ॾाढी कई आहे। तव्हां चओ था चोरी जाइज़ आहे? मां जाइज़ न आहे, पर फल रब ॾिए थो, उन जा मोचड़ा बि ॾिए थो, उहो ग़लति बि आहे पर फल ॾींदो आहे। ऐं डॉक्टर अली साहब तव्हां ॿुधाईंदा हलो फरज़ाना बहार मुंहिंजे ख़्याल में 8 सालनि जी तव्हां हुयो त राग जी दुनिया में आयो। 8 सालनि खां वठी माना हिननि जी उमिरि जेका 8 साल नंढी ॿारड़ी उन वक़्तु हुई ऐं उतां खां तव्हां राग जी शुरूआति कई। हाँ, सिखिया उतां खां सिखिया वठणु स्टार्ट शुरू जी। कयो। पहिरियों कलाम कहिड़ो ॻायो? घर में अम्मी हूंदी हुई, हुनखे ॾिसंदा हुआसीं, सिंगिंग कंदी हुई, माना शौक़ु थी वियो अम्मी खे ॾिसी ॾिसी। जी जी। पोइ वरी बाद में उस्तादनि चयो त आवाज़ु सुठो आहे, सिखणु घुरिजे प्रॉपर तरीक़े सां। पहिरियों जेको तव्हांजो कलाम कहिड़ो हुयो जेको ॻायो बाक़ाइदे? बाक़ाइदे सां पहिरियों मुंहिंजो हिट सॉन्ग हुयो मास्टर फतेह आहे, उन सां कोमल इंटरप्राइज़िस में असांजो एल्बम आयो हो। अच्छा अच्छा। उनजो शो थियो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म सां। फर्स्ट अपीयरेंस तव्हांजी हुते हुई? हा, हुते। अच्छा, ॿुधो आहे त कलंदर लाल मां तुंहिंजी मलंगियाणी आयो, पहिरियां तव्हां ॻायो या अंबर महक ॻायो? इहो पहिरियां अंबर महक ॻायो। तव्हां हुनखे ॾिसी ॻायो? जी जी। इहा धमाल पसंदि हुई मूंखे। तव्हां जॾहिं ॻायो त हुन न ॻायो? वरी हुन प्यार के काबिल भले महबूब माना कर हो लगी तो प्यार दे काबिल भली महबूब माना कर हो लगी तो प्यार दे काबिल। ये साईं डॉक्टर साहब असांजे पाड़े में रहंदा आहिनि, गवैया आहिनि। वालेकुम सलाम। उस्ताद वातपटे भली खान, तव्हां ॾिठो 3-4 महीना लॉकडाउन जी सूरत हिननि जा नाला छा आहिनि असल में? हिननि जो आहे उस्ताद वातपटे भली खान। ये राग सेखारींदो आहे शागिर्द खे, पर पुछंदो हिन खां त कलाम अॻिते छा आहे। बसि वया जो शागिर्द सुरीला थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह जो दौर ॾिसो था त शागिर्द एॾा बेफ़रमान थी विया आहिनि जो उहे सुरीला उस्ताद बेसुरा। नओं दौर हले थो, नए दौर जे हिसाब सां असांखे हलणो आहे। ऐं ॾिसो था त पहिरियों गारे वीचारा अची विया आहिनि, माना जुती बि कोन्हे वीचारा। ॾिसो उहो बिस्मिल्लाह तव्हां बि आहियो। पर तव्हां सिंगर आहियो, ही सिंगर आहिनि। ही सिंगर क्लासिकल सिंगर पेरनि उघाड़िया आहिनि। भोपाली त अहिड़ी ॿुधाईंदा आहिनि। भोपाली मां उस्ताद जी भोपाली 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 वरी जेका है ठुमरी ॿुधाईंदा आहिनि। हा हा, उस्ताद ठुमरी खान साहब। ठुमरी 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 आखिरी ठुमरी। सॼी राति असांजी निंड न करणु ॾींदा आहिनि पाड़े में, पाड़े वारनि खे। वरी जेको राग पहाड़ी ॿुधाईंदा आहिनि, पहाड़ी ते चढ़ी यार हे मारा मारा तो करे हाणे पंदा है तो जानी माणी। उस्ताद पहाड़ी राग मां कुझु हे पुट तू शिराना तो करी। असांखे राति महफ़िल करणी आहे वञी। अच्छा, असांखे सॼो गलो हिते ख़तमु नाहे करिणो, सॼो राग हिते नाहे ख़तमु करिणो। पाण रिएक्शन कर पांजे कलाम जी जो चवणो आहे रात पाण खे लगी उस्ताद 3 ताल मां कुझु ॿुधाए। हा, 3 ताल। रात कलाम देणो आहे रिएक्शन कर। ए उस्ताद बुध एक गाल बुध
या हां को रात गाइणो आहे सारा राग इधर ही खत्म करोगे क्या? वाह उस्ताद मुझे पीयू जी नक में चपण है उस्ताद साईं उस्ताद खान साहब डॉक्टर अली काज़मी साहब असां बिस्मिल्लाह। आयल आहिनि तमामु ज़बरदस्त बिग बैंग जा एमडी आहिनि सुभान अल्लाह। प्रोडक्शन हाउस आहे पंहिंजो हुननि खे उर्दू ड्रामनि जा सीरियल जे ठाहींदा आहिनि सुभान अल्लाह सर बैकग्राउंड म्यूजिक जे लाइ तव्हांखे मथां थी सघे थो कास्ट कनि हिते साईं असां अली साहब खे ॿुधायूं आहे पूरो कलाम असां जो पूरो कलाम। जेकॾहिं वञे त पोइ फिल्म में असांखे रखे म्यूज़िक डायरेक्टर ठीकु अर्ज़ की बात हाँ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब चल रहा है ठीक है बेटा हाँ अर्ज किया है भाई हाँ जी अर्ज है ये हाँ महबूब चयो पू चची पुहतो हाँ तनूर हुई वाट पची पुहतो हाँ। मुझे हिन हाल के ॾिसी गम न करे साईं हाँ। बहरहाल तो वट अची पुहतो करी तो प्यार जे काबिल भले महबूब करे ओ लगी प्यार जे काबिल अर्ज़ कयो आहे अर्ज की बात वॾो पैसो असां वटि चङे मुड़ुस जा पुट आंदी अहिड़े माण्हू सां इश्क कयोसीं पिन सां असां वठूं लॻी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल पूरी दुनिया खे तव्हां फिल्मनि में कास्ट कयो ड्रामनि में कास्ट कयो छा भला असां तव्हांजी चोरी कई आहे लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लॻी तो प्यार जे काबिल छत पे खड़ी होकर किसे देख रही हो मुझे देख रही हो या इस कुत्ते को देख रही हो लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल वाह 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 हाँ जी वाह इन्हनि खे वाह वाह कयो ईअं बसि न कंदा वाह बेहतरीन बेहतरीन 100 विञाइजे पर साह न विञाइजे हाँ 100 विञाइजे पर साह न विञाइजे 1000 विञाइजे हाल न विञाइजे लख विञाइजे लछण न विञाइजे किरोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे पदम विञाइजे प्रीत न विञाइजे लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल वो आए मेरे घर में वो आए तीनों मेरे घर में कभी मैं उनको देखता हूँ कभी इन घर को देखता हूँ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार अब बताएं सर सर कॉन्ट्रैक्ट खणी चो बस साइन था कॉन्ट्रैक्ट करियो साईं सर में गुम थी वियो तव्हांजे राग में मुबारक हो आज से हमने प्रोग्राम छोड़ दिया भाई कॉन्ट्रैक्ट मिल गया ठीक है भाई सही हुए नहीं हुंदा जॾहिं असां हिते ईंदासीं परफॉर्म करण हे माण्हू चवंदा तव्हां बेसो अॼु ॾिसो असांखे फिल्म मिली वई कदर ना है सर कदर ना है जज़्बाती न थी ॿाहिरि निकिरण खां पोइ माण्हू फिरी बि वेंदा आहिनि ईअं न त पोइ हीअ बि न रखनि फिलहाल असांजो कॉन्ट्रैक्ट जारी रखियो वञे लगी थो प्यार जे काबिल भले महबूब माना कर ओ लगी तो प्यार जे काबिल भले महबूब माना ॾिसो लॉकडाउन जे करे शोज़ न मिलण जे करे फनकारनि ज़हनी तवाज़ुन ख़राब थी वियो उते ई उते सिंधी वर्जन उते ई उर्दू वर्जन शेरो शायरी शुरू थी पई दिल जे बात दिल जी भड़ास सॼी कढी किथे त कढणी आहे उन्हनि खे वञी करे भला इहो ॿुधायो डॉक्टर अली साहब तव्हां ॿुधायो त महविश खे उरूसा खे उर्दू मीडिया में तव्हां इंट्रोड्यूस करायो मर्द अदाकार केतिरा तव्हां पंहिंजे उर्दू ड्रामनि में यार मां सच थो ॿुधायां असां वटि साॻियो प्रॉब्लम तव्हां हिन महिल तव्हां हैदर कादरी खे पुछो केतिरा दफ़ा कॉल कयोमांसि बिकॉज़ आई पर्सनली मूंखे वणंदो आहे सुठो एक्टर आहे ज़बरदस्त फ़ोन कईमांसि कहिड़ो जर्नलिस्ट जो कहिड़ो रोल आहे छा आहे बिस्मिल्लाह त कयो यार हा शुरूआत कई स्टार्ट त वठो मां केतिरा कैमरामैन पाण वटि रखियमि केतिरो मूंखे प्रॉब्लम्स थिया मतिलबु अचण खां पोइ ॾिसो उतां जे कैमरा हितां जो कैमरामैन में फ़र्क़ु आहे तव्हां जेतिरो उते उन्हनि कैमराउनि ते अचो सिखो
असां तव्हांखे चांस ॾिनीसीं की मां उते कैमरामैन हुउसि हिते तव्हां मूंखे ईअं रखियो आहे ENG में बाबा उते तूं खणंदे हेतिरी पघार मां हुनखे वधीक थो तोखे पघार ॾियां तूं पंहिंजी पघार ॾिस न मां हिते मुंहिंजी बेइज़ती आहे मूंखे हल फिलहाल न मिलियो आहे मां चवां थो असां वटि प्रॉब्लम इहो आहे जल्दीअ में तव्हां हैदर क़ादरी खे मां एॾियूं फ़ोनियूं कयूं पोइ बि न आयो असांखे रुॻो मिस कॉल ॾेई ॾिसो आहे कीअं पहुची वञो ॿारे बजे न मां सीरियसली थो ॿुधायां इहे प्रॉब्लम्स तव्हां आहिनि तव्हां हितां जे हिकिड़े ड्रामे जो आहे उते पर डे जो ओतिरो मिले थो बिल्कुलु हिते तव्हां 3 ॾींहंनि में जेके ड्रामे जा पैसा आहिनि तव्हां उन्हनि शयुनि खे ॾिसो टाइम आयो त हैदर क़ादरी महिल क्वाइट पॉसिबल आहे जेको मां जेकॾहिं 4 साल अॻु में हुनखे ऑफर ॾिनी आहे मूंखे ड्रामो बि यादि आहे हुते उर्दू 1 ते हलियो की न इहो मां कीअं कंदुसि मां ॾिसो करेक्टर ॾिसी हैदर क़ादरी बेसिकली करेक्टर एक्टर आहे उन में हू हीरो वारो जीअं यासिर शुरू आहे हीरो मटीरियल उर्दू जो ड्रामो हुयो यासिर मूंसां कयो आहे यासिर मूंसां मेरी गुड़िया वाला हिकिड़े में कयो हुई अच्छा तव्हां पाण भला घटि कमु कंदा आहियो सीरियल्स में छो हाणे टाइम कोन्हे मां स्टार्ट में कयुमि दूसरी बीवी थियो 2-3 कया पर पोइ हाणे मां सुबुह जो डॉक्टरी ते कयां प्रोडक्शन जो हाणे कमु जेतिरो वधी वियो आहे हिकु वक़्त में त असांजा 5-6 शूट्स हलंदा आहिनि उन्हनि खे लुक आफ्टर कयूं उन्हनि जा न त असां वटि त ईअं हूंदो आहे न जेको माना सिंधी मीडिया में ख़ासि करे डायरेक्टर बि पाण हूंदो आहे हीरो बि पाण हूंदो आहे प्रोड्यूसर बि पाण हूंदो आहे आख़िर में टैक्सी बि पाण कराईंदो आहे छोकिरीअ खे पाण घर छॾे ईंदो आहे वञी उते थोरो इहो फ़र्क़ु इन करे मां तव्हां चयमि न प्रोफेशनलिज़म उते ॾाढो आहे मां उते बि टाइम जो कमिटेड हूंदुसि हिते मां अॼु ज़हीर मूंखे फ़ोन कई जी जी बिकॉज़ पर्सनली मूंखे ज़हीर सां प्यारु आहे हुनजे कम सां प्यारु आहे हिन महिल वेठो आहे तव्हांजे हुते मां ज़हीर खे पुछियोसि ऑफर कई हुअमांसि साम्हूं वेठो आहे ज़हीर खे मां ऑफर कई हुअमांसि न हू उन टाइम ते चई न मां बिज़ी आहियां कमिट कयो आहे हा अचे त मुंहिंजो एग्रीमेंट थियल आहे किथे आहे मूंखे ॿुधाए थो साईं उहो बि वेठो आहे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ईअं न आहे त मां रुॻो छोकिरियुनि न न सच थो ॻाल्हाए चए थो मां हुनखे ऑफर कयोमांसि हिन वक़्तु अॼु खां जॾहिं मां स्टार्ट कयुमि बिग बैंग तंहिं टाइम हुनखे ऑफर कयोमांसि बिकॉज़ मां जॾहिं ज़हीर सां कमु कयुमि कोरा काग़ज़ मां कयोमांसि मूंखे ॾाढो वणंदो हुनजे फ्रेमिंग हुनजी उहा शइ सुठो तयारु थियल आहे न साईं बाक़ाइदे मंज़ूर मक्सी साहिब तयारु थियल आहे मां मंज़ूर मक्सी साहिब सां कमु कयो जॾहिं आयुसि त मूंखे ज़हीर उहे मां टैलेंट त सॼो ॾिसी वियुसि केरु कैमरामैन भरियो आहे केरु कीअं आहे त सभिनी खे मां ऑफर त पंहिंजे टाइम ते कयुमि तव्हां सां मां कॾहिं कमु न कयो उन ज़माने में असां वेल्डिंग जो कमु कंदा न उन टाइम ते असां जंहिं चैनल ते हुआसीं तव्हां हुते न मां पर्सनली न साईं मूंखे मैसेज बि कयो पर्सनली तव्हांखे एतिरे ताईं जो व्हाट्सएप ते लोकेशन बि मोकिले पंहिंजे ऑफिस जी पर असां इन भाॻ वञूं ई कोन था छा कयूं त ॾिसो तव्हां बिज़ी आहे मसइलो इहो आहे हर माण्हू जेको जाते आहे न उहो पाण खे फिक्स थो करे हिते बि जेकॾहिं मां आयो आहियां ऑनेस्टली ज़हीर जे बिल्कुलु ज़हीर मूंखे कॉल कई ऐं मूंखे कुझु माण्हू खे जवाबु ॾींदे न ॾेई सघंदा न ॾेई सघंदो छा थियो पंहिंजो दुकानु छॾे हेॾे वेही रहियो ॿाहिरि अची वई आहे ॾाढो सीरियस कपिड़ा कोन अच्छा वरी ॿाहिरि अची वई आहे ॿाहिरि ई मुंदि अची हा तूं बि कपिड़ा पाए त वेह न दुकान ते सीउ थो थिए होॾे ॾाढो सीउ थो थिए हा कपिड़ा न चाचे खां रुमाल वठी वेड़े छॾ फ़िलहाल हा थोरो पासे थोरो हेॾां कुर्सी खणी रखो न शायदि थोरी टपश ॿाहिरि जी तरफ़ वेठो आहे न थधी हवा त उन्हारो आहे हा होॾां त ॿाहिरि हेॾो सुञाणे थो केरु आहे डॉक्टर साहिबु डॉक्टर साहिब आहे ॾिठो अथई हा डॉक्टर साहिब ईंदो त गोश्त जाम खाधो कोरोना टेस्ट कराइस कोरोना टेस्ट कयो भला करोना नक में विझी कंदा आहिनि ख़बर अथई नक में न नक में फरज़ाना बहार असां सां गॾु मौजूदु आहे त फरज़ाना तव्हां ज़बरदस्त गीत ॿुधायो असांखे हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदो असांखे लाइव हाणे मुंहिंजी दिलि चयो त इहो ॿुधाए लॻी थो प्यार जे क़ाबिल इहो ॿुधायो त कमाल थी वञे छो जो हुननि बेसुरनि ॿुधाए विया आहिनि असां सुरीले अंदाज़ में तव्हांजो पंहिंजो गीत आहे उहो ॿुधायो लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा भरपूर तारीनि में तोखे ॾिसे न रे आऊं न पसां की बियो लगी थो प्यार जे क़ाबिल लगी थो प्यार
साईं लॻी थो प्यार जेका ॿुधो कलाम तव्हां केॾे ख़ूबसूरत अंदाज़ में हिननि ॻायो तव्हां राग ॿुधो हिननि जो हिननि जी डांस बि ॾिठी तव्हां हे त उहो माण्हू आहे जनरेटर हलायो तव्हां हुन ते बि डांस करो इम्प्रेस थियो न तव्हां हे उहो माण्हू आहे जनरेटर तव्हां स्टार्ट कयो हुनजी वाइब्रेशन ते डांस कयो ऐं हिकिड़ी इहो डांस करे करे होटल भञंदो सॼो इहो त नाज़रीन हिन खां पहिरियां जो इहो डांस करे करे हिते पंहिंजो इहो ढाबो भञी छॾे असां वठंदा आहियूं शॉर्ट कमर्शियल ब्रेक प्लीज़ डोंट गो अवे विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक लाफर हाउस में अॼु असां वटि टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जे ताउन सां महिमान आयल आहिनि ऐं लू जा बिस्किट जेके नान खताई बिस्किट आहिनि उन्हनि जे ताउन सां असां वटि महिमान आहिनि महविश कुरैशी कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे तमामु बहितरीनु एक्ट्रेस आहे ऐं होस्ट आहे डॉक्टर अली काज़मी जेके पाण प्रोड्यूसर बि आहिनि ऐं बिग बैंग जा MD बि आहिनि पाण एक्टर बि आहिनि फरज़ाना बहार माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत गीत ॿुधायो तव्हां लॻी थो प्यार जे क़ाबिल डॉक्टर साहिबु तव्हां फ़हद मुस्तफ़ा सां घणो ॾिठो वियो आहे तव्हांखे इहा दोस्ती कॾहिं थी किथां खां थी किथे थी हा यार फ़हद सां मां एक्चुअली प्रोडक्शन कंदो हुउसि 4 सीरियल मां पहिरियों कयां त फ़हद ऐं मां वञो पिया इस्लामाबाद हिकिड़ी क्रिकेट मैच खेॾणु अच्छा अच्छा उते मां फ़हद खे चयो यार तूं फ़ोन ते रिप्लाई नथो करे उन ते हुन मूंखे चयो त तूं फ़ोन हिन लाइ कंदो हूंदे त तुंहिंजे ड्रामे में कमु कयां मां चयो न ज़रूरी न आहे माण्हू जी पोइ अचु त गॾिजी था कयूं ईअं असां मिलिया आहियूं उन खां पोइ अलाह सां अहिड़ो साथ ॾिनो त सलाह साहिब सां त मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती सिंधी मीडिया सां जी केतिरा दफ़ा असांजो थियो त फ़हद सां उन इंटरेक्शन सां ते पर असांजो डायरेक्ट क्रिकेट जे करे थी उन खां पोइ हाणे ॿाहिरनि वांगुरु आहे गॾिजी प्रोडक्शन हाउस खोलियो पोइ इहे सीरियल धड़ाधड़ का फिल्म बि तव्हां ठाहियो पिया फिल्म यार ठाहियूं पिया स्टोरी बि कास्टिंग ते बि वेठा हुआसीं स्टोरी बि लिखी छॾी हुअसीं पर कास्टिंग जो मसलो आहे त हेॾी हेॾो नज़र फेरायो थोरो छा मां आहियां अॼुकल्ह जेके हालात आहिनि आई डोंट थिंक सो कि सिनेमा वरी सर्वाइव करे सघंदी आहे जेको मूंखे लॻे थो ॾाढो ॾुखियो थी हुई छा जे करे असांजी जेका सिनेमा आई इहा उनखे धिके स्टार्ट थी उहे जेके हॉलीवुड जूं आहिनि उहे ई हाणे टॉम क्रूज़ जी फिल्मूं डिले थी वियूं आहिनि त सोचियो त असां त धिके ते आयासीं सो असां त हलो ई पंहिंजनि ऐं इंडिया जी फिल्मूं मिलाए करे पहिरियों त इंडिया जो बैन थियो तव्हांजो फुटफॉल ई ख़तमु थी वियो सिनेमा ते सिनेमाऊं बंदि थियणु शुरू थियूं वरी बिल्कुलु जे मल्टीप्लेक्स वग़ैरह हाणे तव्हां जेकॾहिं हिकिड़ी फिल्म अॼु जे दौर में फिल्म घटि में घटि 12 करोड़ जी बजट जी फिल्म ठहे 12 करोड़ दैट मीन्स तव्हां एटलीस्ट 25 करोड़ कमायो तॾहिं तव्हां उहे पंहिंजा पैसा कढंदो बिल्कुलु हाणे इन जे करे इहो हाली फ़िलहाल स्क्रिप्ट रखी छॾियो हाणे पैसा एतिरा कोन जो उॾायूं ख़ाली ड्रामा वग़ैरह में ख़ुशि आहियूं असां अच्छा महविश बि असां सां गॾु आहे त महविश तव्हां गाननि में मॉडलिंग बि कंदा आहियो मां ॾिठो आहे तव्हांखे काफ़ी अर्सो थियो आहे कोन कयो बट इलाही कयो आहे उन में तव्हांखे ख़बर हूंदी आहे त सिंगर कहिड़ो आहे जंहिंमें मॉडलिंग कयूं था गाने में हा बिल्कुलु या ख़बर न हूंदी आहे ईअं मॉडलिंग करे छॾींदा फ़िलहाल पोइ जेको ख़बर तॾहिं पवंदी आहे जलाल जोगी जो कलाम लॻी वेंदो आहे मथां न ईअं बिल्कुलु न आहे पहिरीं सॉन्ग ॿुधंदी हुअमि मां अच्छा तव्हां टिनी बट मूंखे कॾहिं कोई इशू कोन रहियो आहे त छा नंढो सिंगर आहे त वॾो सिंगर आहे मूंखे पंहिंजी मॉडलिंग ते हमेशह बिलीव हूंदो त आर्टिका सिंगर नंढो भई नंढे सिंगर खे बि त अॻियां अचिणो आहे न कीअं ऐं तव्हां हुन में मॉडल अची वञे गाने में त अञा वधीक ख़ुशनसीब पेमेंट जो मतिलबु हूंदो आहे बसि उहो मां अॼु ताईं पकी आहियां पेमेंट ज़ाहिरा आर्टिस्ट जो हक़ आहे आर्टिस्ट जा बि ख़र्चा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु न हर प्रोड्यूसर थोरी न ख़र्चा करंदो आहे सॼा त ऑब्वियसली पेमेंट जे लाइ मां डे 1 खां प्रोफेशनल हुअमि ऐं मां कॾहिं कॉम्प्रोमाइज़ कोन कयो पेमेंट ते अॼु ताईं ईअं ई आहे घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा एग्जैक्टली तो ये तो सही ॻाल्हि आहे फरज़ाना बहार असां सां गॾु आहे त फरज़ाना बहार हिन वक़्तु ताईं एल्बम तव्हांजा केतिरा अची चुका आहिनि काफ़ी आया आहिनि ऐं हींअर एतिरा आहिनि ॻणी नथा सघूं ॻणे नथी सघां मां एतिरा एल्बम अची विया आहिनि ऐं हींअर वरी मुंहिंजो एल्बम अचे पियो सूफ़ी अज़म में अच्छा जी हुनमें बाबा बुल्ले शाह आहे बाबा गुलाम फरीद आहे ऐं हज़रत सचल सरमस्त आहे ऐं लतीफ़ सरकार जी शाइरी आहे माना सभु जेके सूफ़ी असांजा बुज़ुर्ग आहिनि इहे हुजणु खपे शाइरी सिलेक्शन तव्हां पाण कंदा आहियो या सिलेक्शन ते ॿियो हूंदो आहे को शाइर न सिलेक्शन मुंहिंजी पंहिंजी हूंदी आहे ऐं हिकिड़ो कुझु ॿियो शाइर बि आहे ॿई असां वेही कंदा आहियूं सिलेक्शन वाह वाह ॾाढी सुठी माना सिलेक्शन तव्हां जो कयो था
सूफ़ी सॉन्ग जेके हाँ असल में न त असां त अक्सर हाणे अहिड़े जेके छोकिरियूं गाना ॻाइनि थियूं आंदा राजा मेरे दिल आंदा राजा मेरे दिल का सहार मेरा कोई चलेगा कोई चलेगा अॻे त साईं इहो अॻे त ॿुधंदासीं औरतूं के अस्पताल मां ॿार अगवा कंदियूं हाणे डॉक्टर बि ॿार अगवा था कनि छा यार ई छा आहे छा शराफ़त आहे तुंहिंजी ईअं थींदो आहे अॼु साईं छा हे यार हाणे अछो मथो आहे मां तुंहिंजी इज़त थो कयां पर हे ग़लति आहे इहो हे माण्हू आहे जंहिं मुंहिंजी शादी कराई हिन औरत सां इहो औरत आहे सर मां सम्झो ॿारड़ी आहे नंढी का सर यकीन कयो मां तमामु बहितरीनु डॉक्टर आहियां ऐं मां गवर्नमेंट जो डॉक्टर रहियो आहियां मां हिन वक़्तु रिटायर आहियां पूरी दुनिया जो मां दौरो कयो आहे ऐं मां पंहिंजो डॉक्टरनि खे लेक्चर ॾींदो रहियो आहियां पूरी दुनिया में लेक्चर त ॾींदा रहंदा पर हाणे टोन ते क़ाइमु रहिजो मां टोन ते आख़िर ताईं इहो रहंदो ही डॉक्टर अली काज़मी साहिबु मां तव्हां लेक्चर ॿुधो सर तव्हां PI में ड्यूटी आहे तव्हांजी सही सही ऐं मां केतिरा सफ़र कया आहिनि सर ॾाढा ऐं बहितरीनु असांजी जेकी PI फ्लाइट आहे उनजे ज़रिए मां वॾा चकर हया आहिनि ऐं हिन माण्हू जेके आहे हीउ कंप्यूटर हो अच्छा। ऐं हिन माण्हू जेको आहे सो मुंहिंजी नेट ते शादी कराई आहे नेट ते साईं हा साईं ही हिकिड़ो मिनट मां ॻाल्हाए चुप अंदरि मां चवां चुप कर लूसी हिकिड़ो ॻाल्हाए थो वॾो माण्हू साईं थियो छा आहे नेट ते हिन सां मुंहिंजी थोरी मोहबत कराई वई आहे हिन जो सिर्फ़ु फेस ॾेखारियो वञे फेस हाणे हिन जो सिर्फ़ु फेस अचे पियो ॿियो कुझु बि न फेस अचे त मां तुर्की में रहंदी आहियां ऐं मुंहिंजो जेको आहे सो खलीफ़ा नालो आहे अर्तुगुल शाहीन नालो आहे हे सी जॾहिं मां हिन सां शादी कई त मां पहिरियों कुंवार ॻोल्हां पियो त कुंवार किथे आहे कमरे में वियो जीअं कुंवार खे ॾिसी करे चए हलण ॾी तूं छा थी करे ते कुंवार खे मोकिल बाबा इन छॿे में खणी आया मां सम्झो मिठाई जो दॿो आयो अरे बाबू सां त कार थियो आहे ज़ुल्म मूंखे त तूं क़बूल आहे न हर हाल में हालांकि तूं एक्सपायरी शीशी आहे पर मूंसां ज़ुल्म थियो आहे तूं ईअं नथो लॻे त रूह अफ़ज़ा जी बोतल हारजी पई हालत ॾिसो कहिड़े कमीने मुंहिंजी शादी कराई आहे साईं मां कराई आहे पर ॻाल्हि इहा आहे मां धकु न हणजां मां हिन खां साईं पुछो तयार भई त कीअं हुजे चए रुॻो साहु हुजे जेरी हुजे जेरी आहे घुमे थी अने ॾिसो केॾी असांजी जोड़ी ठाहे थी बाबा हथ कढ अल्लाह हथ कढ हे हालत ॾिसो हे अञा इमरान खान जी हुकूमत खे अञा 2 साल थिया आहिनि 3 साल ॿिया हलिया त हे डॉक्टर साहब पंहिंजी ज़ाल खे माचिस में खणी घुमाईंदा सही इहा ई ॻाल्हि सर इहा ई ॻाल्हि आहे हे माण्हू चए पियो साईं तव्हां कहिड़ो नुक़सानु आहे हीअ हेॾे त हंधु ई न वराईंदी बूटे में सुम्हंदो बूटे में सुम्हंदी बाबा मां हथों अची करे मूंखे हिकु कुकड़ न खपे मूंखे औरत खपे तूं मूंखे छा कयो आहे छा कयो आहे जेरो त आहे न तूं बि त चई पियो रुॻो जेरो हुजे जेरो आहे उहा त मूंखे क़बूल ई नथो करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजो पीछो छॾ बसि मां जिथे घुमाए थो तार साहिबु हिनखे माण्हू चवंदा त धीअ खे काॾे घुमाईंदो अहिड़ो ज़ुल्म कहिड़े कमीने मुंहिंजी शादी कराई साईं मां कराई आहे पर ॻाल्हि इहा आहे त हिनखे नुक़सानु कहिड़ो आहे साईं हूअं त वॾी माई हुजे त मानी बि घणी खाए ऐं साईं हा कपिड़ा बि साईं वठे त 5-5 वठे अॼुकल्ह डाइटिंग हले थी पई पाण ई डाइटिंग कंदी करायो न शादी तव्हां माण्हू बि त ॾिसो मां चवां थी पर मान खे न ॾिसो हेॾे डॉक्टर साहब ॾिसो हिकिड़ो हे डॉक्टर आहे हिकिड़ो ही डॉक्टर आहे ॾिसो था तव्हां पंहिंजा अफ़ाल ॾिसो उमिरि ॾिसो अच्छा वार थी विया अथव काॾे तव्हां हेॾे आयो था की महविश कुरैशी एक्ट्रेस आहे असांजी ॾाढी सुठी उर्दू सिंधी मीडिया जी हीरोइन आहे सुभान अल्लाह अहिड़ी ज़ाल हुजे न माण्हू कम ते ई न वञे छो असां हिन उमिरि में ड्यूटी कई रिटायर थी वेही रहूं भई अहिड़ी ज़ाल हूंदे त माण्हू चवंदो 5 ड्यूटियूं करे घर न वञे मां चवां थी मां चयो हथु कढो धकु लॻी वेंदो मां चवां थी पर मान न ॾिस डॉक्टर साहब तव्हां बि ख़्यालु कयो पंहिंजा ॿार साण अथव हेॾी ॾिसो था वरी तव्हां बाबा हथु कढो मां हे दाह खणी आयो आहियां तव्हांखे इंटरनेशनल मीडिया ॾिसे कहिड़ी हिन जी टिकेट बि न वठंदा अथई हिनखे तूं खीसे में खयो थो सघीं त तूं हिन खां नुक़सानु कहिड़ो थो कए हिन जो माना सुर्खी बि माना रुॻो ईअं एतिरी लॻंदसि बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो बाबा अॼुकल्ह वॾा इशू था हलनि पिया ॿुधे न तव्हां पाण ख़बर आहे भाजी पासो कर उस्ताद जो हले थो पियो इशू इन जे लाइ मूंसां इहो न थिए त डॉक्टर ॿिए इशू करे विधो आहे डायरेक्टर साहब चए थो डायरेक्टर साहब चए थो डॉक्टर जो टोन खे छा थी आहे टोन साॻियो ई हणंदो टोन जो मौक़ो सही टेम्पो छॾे वियो मुंहिंजी ॻाल्हि
छा जा तोखे ॾिजनि तू चयो त हे तोखे कबूल कंदो बाक़ी ना है कबूल बाबा हे त न जो फिरकी फिरी वयूं गाणियूं ऐं अदाकाराऊं ॾिसी तो दुनिया पई ते ॿियो को कबूल करे त मां छा कयां भला एक हेड़ा थींदा ते एक थींदा अखियूं हेड़ियूं थींदियूं आहिनि निभागी न अखि थी न कदु थी हा त कीअं पइजी वई आहे तूं बि ॾेखारे ॾे मुड़ुस हेड़ा थींदा आहिनि तूं हा ॾिसो एला ॾिसो फैशन ॾिसो हेड़ा मुड़ुस न पाचा पाचा फाटा पियान हे असांजी नयूं पेंटूं इहो फैशन पाचो हितो हूंदो आहे इहो गोॾा हिनखे कहिड़ी ख़बर पाचे जी हे पाण चाचो आहे मूंखे क़बूल आहे मूंखे क़बूल आहे अदा आयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हां कामयाब डॉक्टर मूं वांगुरु रोली हलंदव शादी न कयो साईं सच में तव्हांखे क़बूल आहे क़बूल आहे अब ॾे पैसा जेके कैंसिल आहे सौदो कैंसिल आहे हेॾे कमु ठहे थो पियो न हाणे जो जेको तुंहिंजो ख़र्च थियो आहे बसि ठीकु आहे मां चबो त घणा पैसा ॾियां पैसा न असां गैरती माण्हू मां पंहिंजे मुड़ुस ॾे थी वञां तूं छा त वरी मूंखां भॼी हा अल्लाह मां माफ़ तोखे करे नथी अचां हो काने हो डॉक्टर छॾे हलियो वियो तोखे हा वञेसि वञी ॿी न करे छॾी शादी कहिड़ा कहिड़ा माण्हू उफ फरज़ाना बार साहिबा विच में ॿुधो तव्हांजो आवाज़ बंदि थी वियो गलो बंदि थी वियो मतलब स्टेज ते अचो पई त ॻाए न पियो सघो इहो छा मसइलो थियो ईअं ॿुधो आहे मां तव्हां इंटरव्यू में चयो हिकिड़े में इंटरव्यू में चयो इंटरव्यू में तव्हां ॿुधो आहे मां हिकिड़े तव्हां स्टेज ते आयो माना अखियूं बंदि थी वञनि तव्हांजी ॻाइण बि बंदि थी कोन्हे इहो छा कंहिं जादू कयो तव्हां ते न न जादू न असल में ज़ियारत ते वई हुयसि ज़वारी ते उनखां बाद में माना जेका आहे न माना उहा शइ तव्हां वापसी में आयो वापसी आयसि त उहा शइ माना हली वई मूंखां काफ़ी अर्सो प्रैक्टिस वग़ैरह बि न कई ऐं मालिकनि जी मोहबत अहिड़ी हूंदी आहे जो उनमें माण्हू रंगजी वेंदो आहे वाह वाह त स्टेज ते माण्हू वेहे थो वार खोले ऐं अची गैर मर्द जे साम्हूं वेहनि था त इन वजह सां माना मुंहिंजी जेका आइस बंदि थी वेंदी माना दिलि न चवंदी पोइ वरी पोइ आस्ते आस्ते रियाज़त वरी आस्ते आस्ते रियाज़त शुरू कयोसीं हर शइ माना पोइ सही थी वियसि माना इहो जेको राग जी देवी हुई तव्हां ते फ़िलहालु जेको आहे सो महिरबानी न हुई न ॻाए त सुठो आहे न असल में इहो आहे ज़वारी ते माण्हू वञे थो ऐं उते जेको आहे न काफ़ी अरसो लॻे थो 2-3 माना महीना मां उते हुयसि त माना उतां जे रंग में रंगजी वई हुयसि अच्छा त उते अबायो हूंदो आहे फुल हा ऐं ज़ियारतूं हूंदियूं आहिनि नमाज़ हूंदी आहे हर वक़्तु इबादत हूंदी आहे माना इन्ही शयुनि जे लाइ माना बिल्कुलु टाइम न आहे हूंदो न न माशाल्लाह उनखां पोइ वरी तव्हांजो सही थी वियो आवाज़ पोइ वरी सही थियो आहे त हाणे माना न इहा बि तव्हांजे मालिक जी कर्म नवाज़ी आहे जो माशाल्लाह डॉक्टर अली काज़मी साहब तव्हां हैदराबाद मां बुनियादी तालीम हासिल कई न मां लाड़काणे मां पोइ वरी चांडका में तव्हां डॉक्टर MBBS बि उतां ई उतां MBBS कयो मुंहिंजो फादर उते ऑर्थोपेडिक सर्जन हो जी जी साईं गफूर शाह हा बाबा जन उते डॉक्टर आहे त असां उते ई पढ़ियासीं पोइ हाउस जॉब में जो हिते मां 93 में आयो आहियां हिते कराची में अच्छा पोइ वरी न मोटियासीं माशाल्लाह डॉक्टर जो पुट बि डॉक्टर गुलूकारा जी धीअ बि गुलूकारा ऐं हेॾा वरी माशाल्लाह 3 सिस्टर्स 3 एक्ट्रेस ऐं होस्ट तमामु ज़बरदस्त केॾो असां माना मालामाल आहियूं बाक़ाइदे टैलेंट जे हिसाब सां वाह मुंहिंजी मदर बि कंहिं एक्ट्रेस खां घटि कोन्हे उहा बि ॾाढी एक्टिंग कंदी आहे घर में अच्छा एक्चुअली असां जॾहिं हुननि खे ॾिसंदा आहियूं न जॾहिं ब्लैकमेल कंदी आहे असांखे त असां वाकई चवंदा आहियूं त सही असांजे अंदरि जेका एक्टिंग आई आहे न उहा तव्हां मां ई आई आहे तव्हांजी अम्मी मां अम्मी मां बिल्कुलु अच्छा उहा एक्ट्रेस ठही कोन न त अगरि ठहे हा त शायदि उहा बि असां वांगुरु ई हुजे पकी अच्छा डॉक्टर साहब तव्हां तुर्कीअ जेके अॼुकल्ह ड्रामा डबिंग थी करे हलनि था इन सां पाकिस्तानी अदाकारनि जी रोज़ी ते केतिरो असरु पियो न पवंदो तव्हांजो टैलेंट आहे तव्हां पंहिंजे टैलेंट खे कॾहिं कोन था करे सघो उहो तव्हां ॾिसो अॻे हिकिड़ो तुर्की जो ड्रामो हो जेको हिट हो नालो छा पुराणो इश्क ममनू शुरू में उनजो रिकॉर्ड कंहिं टोड़ियो मेरा सुल्तान बि उनजो रिकॉर्ड तव्हांजो हुमायूं जो ड्रामो हो जेको हाणे हलियो न न न जो लास्ट मेरे पास तुम उन 40 जी TRPs कयूं हुनजो 20 जो मतिलबु तव्हां वटि टैलेंट आहे ईअं न आहे जेकॾहिं तव्हां ॾिसो मुक़ाबिलो करिणो मां चवां त कॾहिं बि ईअं न चओ त हे तव्हांजी रोज़ी खाईंदो तव्हां चओ पिया इंडिया जी फिल्मूं ख़तमु थींदियूं त असांजी फिल्मूं वधीक ठहंदियूं कोन ठहियूं छा थियो त तव्हांखे नुक़सानु थियो तव्हांजो फुटफॉल ई ख़तमु थियो इहो कॾहिं इन सां थी सघे थो व्यूअर्स वधीक अचनि तव्हांजे टेलीविज़न ते तव्हांजा चैनल्स वधनि ईअं न आहे हर को पंहिंजी रोज़ी पाण थो करे सर तव्हांखे रोज़ी नसीब जी हूंदी आहे ईअं कंहिंजी वजह सां
न ख़त्म थींदी आहे न उहे बंदि माण्हू थींदी चवंदा आहे। आहिनि यकीन कंदो जेके गिव अप करे छॾींदा आहिनि तव्हां कॉम्पिटिशन जो ज़मानो आहे अॼु हे आहे अॼु टर्की आयो सुभाणे इहे ट्यूडर्स असां नेटफ्लिक्स जेके ॾिसूं इहे डब थी तव्हां वटि हलंदा तव्हांखे इन्हनि सां बि मुक़ाबिलो करणो पवंदो माण्हू खे पंहिंजे कम ते ध्यानु ॾियणु खपे पंहिंजे कम महिनत ते करणु ध्यानु खपे। हुजे। अच्छा ॿुधो आहे तव्हां बिग बैंग जेका प्रोडक्शन हाउस आहे हर महीने जी पहिरीं तारीख़ ते पघार ॾेई छॾींदा एम्प्लॉई? यार असां ॾींदा हुआसीं पर अॼुकल्ह 15-16 थी थियनि। अच्छा न त मां 4 साल ॿी तारीख़ बि न कई। उहो असांजो दोस्त आहे राइटर जेको फराद काइम खानी तव्हां वटि हुयो पोइ हुनखे पहिरीं तारीख़ पघार मिलियो बेहोश थी वियो हिरियल हुयो 10-15 हो घणो हुन सिंधी मीडिया में कमु कयो माना पहिरियों दफ़ो जो मिलियसि यकीन न पियो अचे हुननि खे। 4-5 साल मूं वटि कमु कयूं। अच्छा इन हाउस राइटर ॾाढो सुठो राइटर आहे ॾाढो ज़बरदस्त। त फरज़ाना बहार हाणे असांखे कहिड़ो कलाम तव्हां ॿुधाईंदो? मां उस्मान फ़कीर जा बोल पेश कंदसि। उस्मान फ़कीर या यार ॾाढी यार ॾाढी इश्क़ यार ॾाढी इश्क़ लाई है अवांजी भरपूर ताड़ियुनि में फरज़ाना बहार। मोहब्बत ॾाढा शोर मचाया था नाच नचाइए लाई है यार ॾाढी इश्क़ लाई है वे यार सानू वे दो सानू लग गई वे अखत्यारी वे सानू लग गई वे अखत्यारी सीने दे विच जा समाई है यार ॾाढी इश्क़ लाई है यार ॾाढी इश्क़ इश्क जो आया मैं सिरचाई इश्क जो आया मैं सिरचाई आया शर्म भी सोच विजाई चुम मलावत चाहिए यार ॾाढी इश्क़ आतिश लाई है यार ॾाढी इश्क़ आतिश माशाअल्लाह तव्हां ॾिठो त तव्हांजे हिननि जे आलाप ते बि ही डांस करे पियो आलाप ते बि नथो मुड़े बाक़ाइदे आलाप ते तव्हां जीअं छिकियो राग खे मथे त हिन वरी ॿाहुनि खे मथे छिकियो वठी त हाणे
तव्हां थोरो ब्रेक वठो, असां बि थोरो ब्रेक वठूं शो जे लाइ, ज़रूरी आहे तमामु घणो ब्रेक। त नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, प्लीज़ डोंट गो अवे, विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफर हाउस में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जे ताउन सां असां हीउ शो करे रहिया आहियूं ऐं लू जा जेके बिस्किट आहिनि नान खताई उन्हनि जे ताउन सां अॼु तव्हां असांजो हीउ शो ॾिसी रहिया आहियो। असां वटि अॼु जेके महिमान आहिनि, महविश कुरैशी तमामु टैलेंटेड एक्ट्रेस आहे, होस्ट आहे, ऐं डॉक्टर अली जेके तमामु ज़बरदस्त प्रोड्यूसर बि आहिनि, उर्दू ड्रामा सीरियल तमामु बेतहाशा हिननि ठाहिया आहिनि, फरज़ाना बहार जेका असांजी सिंध जी तमामु बहितरीनु गुलकारा जंहिं ॿाहिरि मुल्कनि में बि वञी परफॉर्म कयो, लंडन में बि तव्हां विया हुयो सकाफ़त खाते ताउन सां जेको सभु तव्हां सिंगर तुफ़ैल संजराणी साहब बि हुयो। न तुफ़ैल संजराणी मूंखां अॻु में थी आयो हुयो। उहो अॻु में थी हा, असां बाद वारे जेको सीज़न में उन में वियासीं। लंडन में ॿुधो आहे ॿार बि अंग्रेज़ी पिया ॻाल्हाइनि। बिल्कुलु हाणे लंडन आहे त अंग्रेज़ी त ॻाल्हाईंदा। इहो तव्हां ॾिसी आहियो वाक़ई, ॿार बि अंग्रेज़ी पियो ॻाल्हाए लंडन में। वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। ऐं तव्हां जॾहिं हुते लंडन में विया शो करणु त उते जेके सिंधी हुया उन्हनि जी केतिरी तव्हांखे पज़ीराई मिली? हिते मिलंदी आहे वधीक या ॿाहिरि मुल्क में ॾिठो तव्हां? ॿाहिरि वेंदा आहियूं त अञा वधीक ख़ुशी थींदी आहे, छो जो हिते त काफ़ी अहिड़ा इवेंट्स आहिनि जेके थियनि पिया, जीअं शाह जो मेलो आहे ऐं हज़रत लाल शहबाज़ जो मेलो आहे, ऐं जीअं अहिड़ा मुख़्तलिफ़ जीअं आहिनि जीअं पंहिंजे चैनल्स ते हिते शो थियनि था। हुतां जा जेके सिंधी आहिनि उहे इन्ही शयुनि खां महरूम आहिनि, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो बि को सिंधी इवेंट थी वियो त माना उहा वॾी ॻाल्हि थी वई। पूरा जेके सिंधी हूंदा उहे हिकिड़ी जॻह ते सभु जमा थींदा आहिनि। पोइ त कुझु फ़र्क़ु महसूसु थियो तव्हांखे हितां जी ऑडियंस में उतां जी ऑडियंस? बिल्कुलु फ़र्क़ु महसूसु थियो। उतां जी ऑडियंस खे वधीक चाह हूंदो ॾिसण? हा बिल्कुलु, इहा आहे चाह हुननि खे वधीक आहे, छो जो हुननि खे अहिड़ियूं शयूं मिलनि नथियूं। हू हमेशह बसि इंग्लिश शो काफ़ी हुते थींदा रहंदा आहिनि। तव्हां वधि में टीवी ते ॾिठो या मोबाइल में सोशल मीडिया ते तव्हां या गाना ॾिठो? पहिरियों दफ़ो ज़िंदा हालत में तव्हांखे ॾिठो हूंदो? पहिरियों दफ़ो ॾिठो ऐं ॾाढो माना सभिनीनि तमामु जेका असांखे रिस्पेक्ट ॾिनी ऐं असांजो ख़्यालु रखियो। हिकु पल जी माना जेको न हू असांजे लाइ जी उथी बीठा हूंदा, हर वक़्तु असांजो हर ख़्यालु रखंदा हुआ। हीअं ॿुधायो ॻाल्हियूं, असां विया न आहियूं न कॾहिं। तव्हां विया, तव्हांजा बि हुते काफ़ी फैन मौजूदु आहिनि। हा बसि फैन त आहिनि, पर असांजा हिते एयर कूलर घणा आहिनि। ॿोली जो एतिरो थो थिए, मां इंग्लैंड में हुयुसि, मां 4 महीना रहियुसि हुते। तव्हां यकीन कयो त या त अंग्रेज़ी या त उर्दू स्पीकिंग छोकिरा या त पंजाबी में। जी जी। 3.5 महीने पोइ हिकिड़ो असांजो दोस्त हो, उहो आयो उते अर्ल्स कोर्ट में क़ाइदे आज़म हॉस्टल जी, मां उते रहंदो हुउसि, एग्ज़ाम खे अटैम्प करणु वियुसि। उन जॾहिं मूंसां सिंधी ॻाल्हायो मां चयो 15-20 मिंट में ॻाल्हाए तूं ॻाल्हाए बसि मतिलबु त सिखी आहे तव्हांजा सिंधी ॿुधण लाइ। मां तरसी वियो हुउसि, मतिलबु ओॾी महिल मां चयो तूं वेठो ॻाल्हाए ॿुधां। मतिलबु बिल्कुलु तरसी वञे थो माण्हू पंहिंजे सिंधी आर्टिस्ट जे लाइ। उते आर्टिस्ट जी इलाही कमी आहे, सिंधी आर्टिस्ट न आहिनि। बिल्कुलु। ऐं काफ़ी माना शयूं आहिनि जेके हू महरूम आहिनि इन्हनि शयुनि खां। हा बिल्कुलु। अच्छा महविश, तव्हां टिनी भेनरुनि मां छा थियूं सम्झो तव्हां मां वधीक टैलेंटेड केरु आहे? टैलेंटेड मतिलबु कंहिं टैलेंट जे हिसाब सां, एक्टिंग जे हिसाब सां। हा एग्जैक्टली, हिननि खां पुछो। अरूसा आहे, आज इकरा आहे। न मुंहिंजे, मां एक्चुअली ॿुधायां, मूंखे पाण खां वधीक या इकरा खां वधीक मूंखे उरूसा जी एक्टिंग वणंदी हुई। उरूसा जी। ऐं हाणे जेॾी महिल मां इकरा खे एज़ अ मॉडल ॾिसंदी आहियां या एज़ अ होस्ट ॾिसंदी आहियां त मूंखे पंहिंजी होस्टिंग ते शक थींदो आहे त मां सही कंदी आहियां या न कंदी आहियां। इकरा कोई नंढी नंढी तव्हांजी सिस्टर आहे, माशाल्लाह वॾी टैलेंटेड आहे। उहा उनखे वर्सटाइल एक्ट्रेस चई सघूं था असां। कॉमेडी बि उहा करे थी वञे ॾाढी सुठी, मॉडलिंग बि करे पई, एक्टिंग बि करे पई ॾाढी सुठी। त माना तव्हां वरी जेको तव्हां वॾा तव्हां आहियो, पोइ उरूसा आहे या उरूसा? पहिरीं उरूसा आहे। उरूसा वॾी आहे, तव्हां अलॻि लॻो तव्हां था वॾा। ईअं थींदो आहे हाइट जे करे। हा न न माशाल्लाह। अच्छा भला कंहिं मना न कयो तव्हांखे त हिकिड़े छोकिरी त ठीकु आहे, हिकिड़ी छोकिरी कमु करे थी, 3 छोकिरियूं तव्हां कमु कयो ड्रामनि में? कंहिं मतिलबु फैमिली जे थ्रू? फैमिली जे थ्रू, मिट माइट जे थ्रू एतिराज़ थिया हूंदा, हे छा आहे? एतिराज़ न, झगड़ा थिया। हा असां वटि थींदो आहे नी, हाय माई हे छा आहे थींदो आहे। मुंहिंजी अम्मी खे ख़बर ई न हुई त असां शो ते विया आहियूं। मां पंहिंजी ख़ाला खे ॿुधायो ऐं उरूसा ई मां लिकी वियासीं। ऐं मूंखे यादि आहे फस्ट टाइम जॾहिं हिते कराची अचणु थियो तॾहिं बि अम्मी अकेले न पई छॾे, त ख़ाला खे ॿुधायो, अम्मी खे साइड ते कर किथे कर, ईअं सभई निकिरी वियासीं। तॾहिं ख़ैर हाणे बि अगरि कंहिं लोकल ट्रांसपोर्ट में ट्रैवल करिणो थो पए त हाणे बि असां नकाब कंदा आहियूं। पर ओॾी महिल अम्मी आदत विधी हुई त किथे बि ॿाहिरि वञो त नकाब करिणो आहे, त ओॾी महिल असां नकाब करे ऐं ॿई अकेला निकिरी वियासीं।
मेरे छोकरी Teenagers मुते ही पाबंदियूं कहाँ ते मूंसां घर में ॻाल्हाइण छॾे ॾिनो अच्छा। कहिड़ी जॻह ते मूंसां मुंहिंजे फादर न ॻाल्हाईंदो त असां सईद जो नालो ख़राबु कयो आहे हीअं आहे मुंहिंजे बाबा मां त कयां छा थो अच्छा न तूं अहिड़ो हिकिड़े मां उर्दू जो ड्रामो कयो जंहिंमें मुंहिंजो मतिलबु टूटी चोराईंदो आहे मस्जिद मां कारो मुंहुं करे गॾ ते विहारे फादर पढ़ाईंदा आहिनि त मुंहिंजे पीउ चयो तूं हल निकर असांजे घर मां हिकु त माना सैयद फैमिली सैयद मुरीद असांजा उहो ॾिसनि पिया चवनि था त बसि इहो थींदो आहे वाक़ई बरल हाणे उहो बीहरी आहिनि चवंदा हे कोन सुधरंदो इन करे तव्हांजो भाउ वरी पोइ तव्हांखे ॾिसी करे एक्टिंग उहो मुंहिंजे करे आहे हुनखे शौक़ु एॾो कोन हो पोइ मां चयोमांसि अचु पोइ हुन कुझु ड्रामनि में कमु कयईं कुझु सॉन्ग्स में बि अच्छा घर में तव्हां सां कॾहिं ईअं थियो आहे जो तव्हांखे कंहिं चयो हुजे त हिते अहिड़ी ड्रामेबाज़ी न हलंदी जेका ड्रामनि में कंदो आहे थींदो आहे अक्सर थींदो आहे हिते इहा ड्रामेबाज़ी न कंदा आहिनि हा उहो ई सम्झंदा यो हर घर जी कहानी आहे घर की मुर्गी दाल बराबर उहो सच बि त ॻाल्हायो न त तव्हां चवंदा आहिनि त इहो ड्रामेबाज़ी थो अच्छा मैं विश तव्हांखे कहिड़ी अदाकारा ते कावट चढ़ंदी आहे ॾिसी करे स्क्रीन ते त इहा न हुजे स्क्रीन ते छा थी करे इहा का अहिड़ी अदाकारा त हूंदी उर्दू मीडिया में या सिंधी में नालो खणी छॾियो कहिड़ो ॾिसंदी हुअ न एज सच मूंखे न आहे मुंहिंजे काई अदाकारा त हूंदी ॾिसी कावड़ चढ़ंदी हुजे या जेका ड्रामे में तव्हां ससु जो किरदारु था कयो तव्हांखे साड़ण जी साज़िश पई न उहा हूअं एॾी स्वीट आहे तव्हां हुनखे ॾिसंदो तव्हांखे लॻंदो ई कोन त उहो अहिड़ी ॻाल्हि करे सघे थी उहा एतिरी स्वीट हा अच्छा फैसल कुरैशी मदर हा हा जी जी उहो ॾाढी स्वीट आहे तव्हां साईं प्रोड्यूसर बि आहियो ड्रामनि जा इंटरफेयर केतिरो कंदा आहियो कास्टिंग में त न हे अदाकार सही न ही हुजे डेफिनेटली स्टार्ट ई असां वटि थींदो आहे जॾहिं असां वटि लिस्ट ईंदी आहे असां जेके लीड कास्ट हूंदी आहे न 3 ऑप्शन्स मोकिलींदा आहियूं चैनल्स खे त ही असां सम्झूं था हिन कहाणी में सूट था कनि पोइ चैनल उन्हनि टिनि मां कोई हिकिड़ो चवंदो आहे त ही फर्स्ट ही सेकेंड ही थर्ड या चैनल कॾहिं टिनी जा नाला कटे करे पंहिंजो नालो बि ॾींदो आहे चैनल जे तरफ़ां अची वेंदी आहे डिमांड चैनल में असांजो ॾिसो असां वेंडर आहियूं उन्हनि खे हिकिड़ी फैसिलिटी फराहम था कयूं पाण चैनल जी मर्ज़ी आहे राइटर डायरेक्टर हर शइ हुननि जी मर्ज़ी आहे ईअं न आहे त को 100% कंदा आहिनि पर वंस इन ब्लू मून जॾहिं हुननि जूं हुजे त चवंदा आहिनि बिल्कुलु अच्छा फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे फरज़ाना कंहिं शो में ईअं थियो तव्हां वियो उते ऐं वेठा ई रहियो सॼी राति खिलंदा ई रहिजी वियो आख़िर ताईं तव्हांजी एंट्री न थी ईअं असां सां अक्सर थींदो आहे ईअं असां हिकिड़े शो में वियासीं उते साईं वॾा वॾा उते शोज़ में वॾा वॾा सिंगर आयल आहिनि उते आतिफ़ असलम आयल हुजे उते शहज़ाद राय आयल हुजे कॉमेडी में शकील सिद्दीकी सलीम इहे छा सभु आयल हुजा उर्दू जा न असां उते सॼी राति वेठा ई रहियासीं सुबुह थी वियो आख़िर मालिक आयो अची लिफ़ाफ़ा ॾिनई चई तव्हांजी महिरबानी तव्हां आयो तव्हांजी एंट्री न थी सघी असां तव्हां एक्सक्यूज़ कयूं तव्हां सां ईअं थियो कॾहिं हा ईअं थियो बिल्कुलु वेठा ई रहियो सॼी राति न वेठा ई न बसि असल में भिक्षा जो मेलो हुयो अच्छा अच्छा त मुंहिंजी स्टार्टिंग हुई अञा नई उते त बाक़ाइदे ट्रक लथल हूंदी ट्रक लथल हूंदी आहे उते हिकु त फनकारनि जी ट्रकियूं लथल हूंदियूं न ॿियो मथां बख़्शण मेहरानी बि कलाम शुरू करे छॾींदो अञा त शुक्र त नसीर मिर्ज़ा खे ॻाइणु नथो अचे उते सभु मौजूदु हुया एॾा सिंगर हुया ऐं मां त सफ़ा नई हुयमि त माना कंहिंखे ख़बर बि न हुई त हीअ बि का सिंगर आहे या न आहे वेठी रहियसि 4-5 कलाक थी विया सुबुह जे टाइम नाज़ साहब आयो उन पुछा कई त उहो चई बाबा हाणे तव्हां हीअं कयो ॿ टे मोलू त ॿुधाए छॾियो तव्हांजी एंट्री थी न थी मुंहिंजे सर सां एंट्री न थी आहे पोइ उन्हनि माना काफ़ी उन्हनि हिकिड़े शो में तव्हां असां गॾु हुयासीं साईं हुते हिकिड़ो सिंगर हुयो हारमोनियम ते जीअं ई वेठो अची कंहिं पीउ खे ताक़त न उथारे सघियो हुनखे राग ॻाइणु शुरू थी वियो असां फरज़ाना हुई ॿी नगमा बि हुई सिंगर हिकिड़ी 3-4 फीमेल सिंगर वेठियूं आहिनि असांखे हुन ऑर्गेनाइज़र चयो वञो बाबा तव्हां हुनखे चओ उस्ताद खे तूं बंदि कर हाणे कलाम ॿिया बि सिंगर वेठा आहिनि असां जीअं हुन ॾे अञा वञूं पिया त उहो कलाम जे दौरान ई कलाम ॻाए बि असांखे बि चए पियो आऊं कोन उथंदुसि हलिया वञो वापसि हलिया वञो ईअं थियो हिकिड़े शो में पर हिते ईअं न थींदो तव्हां लाफर हाउस में आया आहियो त असां तव्हांखे ईअं न छॾींदासीं कलाम तव्हांजो ज़रूरु ॿुधंदासीं ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं हाणे कहिड़ो कलाम तव्हां ॿुधाईंदा हींअर मां हज़रत सचल सर मस्त सरकार जी सचल सर मस्त जी काफ़ी आहे को कलाम आहे हुननि जो काफ़ी आहे जी जी तव्हांजी भरपूर ताल में फरज़ाना बहार
बद के घत की विच गारी सचल हजरत सच्चल सर सरकार जो ही कलाम है तमाम जल्द ही मुझो गीत ऑनर भी थी वेंदो। मुझको फना करेगी, मुझको फना करेगी, जाना तेरी जुदाई मुझको फना करेगी। गुरबत में तेरे दर दर, गुरबत में तेरे दर दर, गुरबत में तेरे दर दर, करता हूँ मैं फ़दाई मुझको फना करेगी, जाना तेरी जुदाई मुझको फना करेगी, जाना तेरी जुदाई। तमाम ज़बरदस्त। मुझको फना करेगी जाना तेरी जुदाई, वाह वाह। उर्दू में आ साईं सचल सर मस्त कलाम उर्दू में ट्रांसलेट थियल आहे। हाँ ये आहे उर्दू में। अच्छा अच्छा। ये तो तमाम हजरत सचल सर मस्त सरकार जी परियां स्टूडियो परियां आहे कब्रिस्तान हिकिड़ो मुर्दा बि थींदा आहिनि कॾहिं कॾहिं असां शो में। मुझको फना करेगी जाना तेरी जुदाई, हिन हाल में त पहुचाई अञा छा फना कंदा। पंहिंजो इहो साईं ठरकी रू साहब छोकिरी जो पासो छो वरितो असां हेॾे अचो जिन साहब असांजी महिमान आहे हैदराबाद खां आई आहे। छो तव्हां माण्हुनि खे ड्राइवर था ख़बर मां कंहिं तव्हांखे बेक़रार कयो जो उथी आयो। टाइम ॾिठो त लुड़ो कयो अथव हेठो असां कबरियूं सुता पिया हुआसीं। साईं हाणे असां महिमान आयल आहिनि, डॉक्टर अली आयल आहे, महविश कुरैशी आहे त थोरो
सभ खां पहिरियां मां सिंगर सां मुखातिब थींदुसि। सिंगर फरज़ाना बहार आहे। जी बिल्कुलु। जी जी हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, जे क़बूल पए त दोज़ख जे दर ते प्रोग्राम आहे, तव्हां उते हलो। न पर इहो दोज़ख जे दर ते छो प्रोग्राम रखियो वियो आहे? आतिश वारो कलाम जेको हिननि चयो, यार ॾाढी इश्क आतिश लाई। आतिश लाई जीअं ही ॻाइनि पिया, जेके अंदरि सड़नि पिया उहे झूमरियूं पिया हणनि, उन्हनि जो हिनखे वठी आहे लाइव ॿुधणो आहे हिनखे। न अञा ॾिसो उमिरि छा आहे हुनजी। अॼु मां हींअर फ़िलहालु नथी वञणु चाहियां, तव्हां कुझु ॿियो कोई तव्हांजे नाले जे चक्कर में शायदि भुली पिया। बहार नालो इन करे चए थो दोज़ख जे दर ते थोरो बहार बि अची वञे। असांखे ख़बर पई तव्हां डॉक्टर आहियो। जी जी दोज़ख में हिकिड़ी वैकेंसी हुई तव्हांजे लाइ। डन सर, मूंखे अचिणो ई हुते आहे, टेंशन ई न करो, मूंखे मूंखे पक्का कोन ईंदासीं जन। तव्हांजी पूरी बायोग्राफी ॾिसी तॾहिं तव्हांजी हा हा जेका वैकेंसी मां सम्झा बंगलो ठही वियो दोज़ख में। सो उते तव्हांखे करिणो इहो आहे सर, जेके मुर्दा अंदरि सड़नि था उन्हनि जो तव्हांखे टेम्परेचर चेक करिणो आहे। ऐं ब्लड प्रेशर वग़ैरह? ब्लड प्रेशर, टेम्परेचर, जेकॾहिं अञा साह वरितो त वरी अंदरि कंदासीं, जेकॾहिं ग़लति त पोइ डॉक्टर खे अंदरि कंदासीं। न ॾिसो तव्हांखे असां माफ़ी था घुरूं, तव्हांजी आराम में थोरो खलल पइजी वियो। साईं ॾिसो, डॉक्टर न हुजण जे करे ही अधु सड़ियो भॼी आयो। मां जुलूस जी हुयमि उते परे खां। असांखे ख़बर न हुई, हे निकिरी आयो असांजो फुल सड़ी वियो आहे, हे हाणे प्रोग्राम थो करे पियो। इन जे करे असांखे अशद ज़रूरत आहे डॉक्टर जी। अच्छा, उते बि तव्हांखे एंटरटेनमेंट जी ज़रूरत आहे मतिलबु? बिल्कुलु। पोइ सर मां जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त पोइ पाण बजट ॻाल्हायूं। सर डन। हीरोइन तव्हां भले हिनखे खणो। डन, हीरो तव्हां इंशाअल्लाह। मूंखे ख़बर आहे जीअरे त मां हीरो थींदुसि कोन। डन सर डन। साईं हाणे इजाज़त वठंदुसि, इन जे करे बि इजाज़त वठंदुसि। कोरोना जो माहौल आहे, क़बर ख़ाली ॾिसंदा, पैसनि ते खपाए था छॾनि, मुर्दो दफ़नाए था छॾनि। हा थोरो जल्दी वञो, क़बर ते कब्ज़ो न थी वञे तव्हां। बिल्कुलु। अच्छा, महविश कुरैशी साहिबा, कहिड़े अदाकार या अदाकारा सां गॾु कमु करण जी ख़्वाहिश आहे तव्हांखे, जेका अञा ताईं पूरी न थी सघी आहे? ख्वाहिश इलाही साहब, हिकिड़ो न इलाही न। को अदाकार या अदाकारा? न अदाकारा सां कोन्हे, सॉरी टू से, बट अदाकारा मूंखे साइमा जी वणंदी, हुननि सां इतफ़ाक़ थियो, इतफ़ाक़ ही उहो प्रोजेक्ट त उहो थी वियो। बाक़ी अदाकार त इलाही सारा आहिनि, इलाही सुठा अदाकार। एॾियूं ख़्वाहिशूं तव्हांजूं? एॾियूं ख़्वाहिशूं केरु पूरो करे साईं? डॉक्टर साहब तव्हांजी त का ख़्वाहिश हूंदी पूरा करण वारा? तव्हांजी त कंहिं हिन अदाकारे खे मां कास्ट कयां पंहिंजी सीरियल में या फिल्म में? सराब खां अलावा ख़्वाहिशात तव्हां अचो, टाइम कढो। हा हा, असांखे टाइम ॾियो, बाक़ी सभु इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी वेंदव। मां ॿुधायां थो सोशल मीडिया दौर मां कॾहिं पेजी वेंदो, मां ॿुधायां मां पंहिंजो कमु पको थो कयां। डन डन। मूंखां अलावा मतिलबु कोई एक्टर अहिड़ो हुजे यार हिनखे कास्ट कयां? एक्चुअली मां तक़रीबन 80 सीरियल कया आहिनि, तक़रीबन सभिनी सां जेके ड्रामा इंडस्ट्री में आहिनि तक़रीबन कमु कयो आहे। जेकॾहिं हिकु मतिलबु अहसन ख़ान सां अञा रहे थो कमु करणु, ऐं एज़ ए मेल आर्टिस्ट। जी जी, उहो ॿ टे दफ़ा ॻाल्हि थी आहे, पर थोरो अॻिते पोइ थी वियो। पर इहा ख़्वाहिश आहे त अहसन ख़ान खे मां कास्ट कयां? न, मां हुननि खां वॾे एक्टरनि सां करे चुको आहियां, त हिन जे करे हाणे ख़्वाहिशूं जेके नदीम साहब सां कमु कयोसीं त पोइ त तव्हांजी ॻाल्हि ज़बरदस्त। ऐं फरज़ाना बहार, तव्हांजी का ख़्वाहिश हुजे त हिन सां डुइट में को कलाम चवां मां, कोई अहिड़ो गुलकार इंटरनेशनल लेवल ते बि? फ़िलहालु त अहिड़ी काई ख़्वाहिश न आहे। ऐं मां मुंहिंजी इहा सोच आहे त जेको बि कयां मां पंहिंजे बलबूते ते कयां ऐं पंहिंजी महिनत सां ई कयां। महविश कीअं लॻो तव्हांखे हिन शो में अची करे? पंहिंजा कुझु कमेंट्स ॿुधायो, हीअ असां रिकॉर्ड ते रखंदा आहियूं जीअं पोइ तव्हां फिरी न वञो। न, मां बिल्कुलु बि कोन फिरंदमि, ऐं मूंखे इलाही सुठो लॻो। थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। ऐं मूंखे एक्चुअली न इंसान खे ख़ुशि थियण जा मौक़ा उहो ॾींदो आहे इंसान, अॻे ई घटि न सां अॻे ई घटि। ऐं हीउ शो मुंहिंजे ख़्याल में इलाही सुठो आहे। तव्हांखे मज़ो आयो? इलाही इलाही एंजॉय कयो तव्हां? तव्हां खिलियो त ॾाढो, पर तव्हांखे लॻे थो कंहिं म्यूट ते हणी छॾियो हुयो। न, एक्चुअली तव्हां मूंखे हमेशह हुन सीट ते ॾिठो आहे, हिन सीट ते घटि ॾिसंदा आहियो, हिन सीट ते ईअं ई हूंदी आहे। अच्छा अच्छा, डॉक्टर साहब तव्हां कीअं महसूस? यार ऑनेस्टली मां तव्हांजी सॼी टीम जो फैन आहियां पर्सनली।
मां आहियां वाक़ई आहियां फैन ऐं कॾहिं बि अहिड़ो मौक़ो न मिलियो जॾहिं मां सिंधी मीडिया ते बि हुयुसि त तव्हां सां कॾहिं मुंहिंजो कंहिं शो में बि कोन्ह थियो ऐं पोइ जॾहिं मूंखे ज़हीर ॿुधायो ऐं मां वरी यूट्यूब ते तव्हांजा शोज़ ॾिठा मुंहिंजो थोरो फॉलो त कयां था मतिलबु जेके तव्हांजा आहिनि जंहिंखे घुरायो था कहिड़ा ज़लील कयो पर तव्हां ॾाढो शराफ़त सां था रखो त असां को अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता को बेइज़ती कंदा आहियूं न मां चयो तव्हां हुजे त बि तयारु थी आया हुआसीं अच्छा इन करे अॻु में साईं पंहिंजी पेंट फाड़े आया इन जे करे मां चयो मौक़ो बि ॾियां न तव्हांखे कुझु जे लाइ सो यार वॾी महिरबानी असांजे ऑनर फॉर मी भाग खुली आहे जो तव्हां असां वटि आयो असांजे शो में फरज़ाना ॿार तव्हां कीअं महसूसु कयो अहिड़े शो में अची तव्हां उन कंदा आहियो ॾाढो सुठो शो आहे ऐं अहिड़ा ही मुंहिंजे ख़्याल में त सिंधी मीडिया में पहिरियों ई शो आहे बिल्कुलु ॿिया बि काफ़ी मां वेंदी रहंदी आहियां हर चैनल्स ते शो कंदी आहियां सिंधी मीडिया जो फर्स्ट ज़बरदस्त शो आहे वरी हिनखे छा सुबुह लाइ को हिकु बि ग्राहक कोन आयो आहे पंचर ई न आया आहिनि हिनखे चयो गोदनी खे पंचर हणायो अचु भाऊ अचु पंहिंजो खेरी पंहिंजी हिनखे पंहिंजी रोज़ीअ जी लॻी आहे कोई पंचर वारो चङो आयो आहे चए थो त मां पेंट खे जेको आहे सिलाई करे ॾियां बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आयो असांजे शो में ऐं असांजे शो जी शान वधी वई त नाज़रीन हिन ते असांजे शो जो अॼु पंहिंजे वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो पर आख़िर में असां फरज़ाना ॿार खे हीअं न छॾींदासीं आख़िर में तमामु बहितरीनु कलाम बि ॿुधंदासीं इन ते असांखे इजाज़त ॾींदा